सिंध जे इनकलाबी किरदार ऐं सिंधी क़ौमी अॻुवाण इरफान महदी जी याद में सिंध थिंकर्स फोरम पारां हबीब सनाई लियाकत रिज़वी जे सहिड़ियल किताब इरफान महदी जी याद जी एंथोलॉजी जी महूरती तक़रीब सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे डॉक्टर बलोच हाल में मुनक़द कई। मुक़ररनि जामी चांडियो, लियाकत रिज़वी, हबीब सनाई, इदरीस जतोई, मुनीर शाही ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त इरफान महदी बरख़दीब बहितरीन शाइर, मुक़रर ऐं सचो सियासी अॻुवाण हो। संदसि नंढी उमिरि में ई किताबनि सां दोस्ती थी वई। अञा 8वीं जमायत में हुयो त हुन विखवदायो पब्लिकेशन जो बुनियादु विधो ऐं 7 किताब छपराए नंढी उमिरि में ई अदबी दुनिया में दाख़िल थियो। उहे पाण बि राइटर आहिनि, पोइट आहिनि ऐं नात सां उन्हनि जी वाबस्तगी आहे, नात जा कलाम बि पढ़ंदा आहिनि। उन्हनि खे आउं दावत ॾियणु चाहींदमि इन ई शेर सां त फ़क़ीरी का मुझ में नहीं है सलीका, फ़क़ीरी का मुझ में नहीं है सलीका, ना आता है कुछ मांगने का तरीका। आखुन नवाज़ सर असांखे रिक्वेस्ट आहे त जो स्टेज ते ऐं असांखे नातिया कलाम ॿुधायो। दिल चवे ईमान सा तुझा मुनारा ए हबीब, दिल घुरे थी मान सा तुझा मुनारा ए हबीब, आस थे पूरी हा तुझे मथा लख लख अध सड़ियल सिगरेट आहे ज़िंदगी, थोरड़ो वा धुओं, थोरड़ी रोशनी। आऊं तो सां ई गुज़ारण थो घुरां, आऊं तो सां ई गुज़ारण थो घुरां, तो सिवा सभु कुझु विसारण थो घुरां। ज़िंदगी चंद स्वीटन जेतिरी। हाणे मां नेक्स्ट मुक़रर खे दावत ॾींदसि त स्टेज ते अचनि। मुर्तज़ा सियाल असांजो नेक्स्ट मुक़रर आहे सर। पब्लिकेशन शुरू कई पब्लिकेशन कलाकारी उन ज़माने में मैट्रिक करे छॾी ही हाला पुराणा में ऑफिस बि खोली हुई। पहिरीं मुलाक़ात असांजी आगम पब्लिशिंग एजेंसी उन खां पोइ इहो सिलसिलो हलियो ऐं 1981 में 1981 में मां हाई स्कूल हालाणीअ में इरफान में शाम ॾाढी यादगार शाम हुई। हुनमें नसीर मिर्ज़ा खे सदारत करणी हुई, नसीर मिर्ज़ा न अची सघियो हुयो, लियाकत रिज़वी खे सदारत जो मनसब मिलियो हुयो ऐं उहो बि इरफान महदी जी ख़्वाहिश ते। ॾाढी यादगार शाम हुई ऐं काफ़ी हैदराबाद उन खां पोइ हिकिड़ो तसलसल हुयो हूंदो हुयो। आउं हालाणीअ मां सीट जी इरफान महदीअ वटि हाला में लॻो वरी हाला पुराणा माड़ी ठाही हुई, शाम जो वरी मां वापसि हालाणी कोर्ट आयो ऐं उन खां पोइ हैदराबाद में बि असांजो काफ़ी मुलाक़ातूं कयूं। जॾहिं हू सियासी दुनिया में आयो त असांजो बदतदबी वास्तो घटिजी वियो। काफ़ी पर्सनल ॻाल्हियूं आहिनि ऐं उन वक़्त में असांजा ॾाढा डिस्कशन थींदा हुया त सियासत में वञणु खपे। काफ़ी उनखे इंसिस्ट कयो वियो त सियासत ॾाढी बेरहम शइ आहे, ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां। सिंधी सियासत सां मूंखे को इख़्तिलाफ़ कोन हुयो, पर उन वक़्तु जेका हुनजी वई जंहिं लेवल जो माण्हू हुयो त मूं न पियो चाहियो त हीअ सियासत जी बेरहमी जो शिकार थिए, जेको अल्टीमेटली उहो थियो बि। हाणे कहिड़ा सबब हुया हुनजे ख़ुदकशीअ जा ऐं उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजी हिन सां का घणी मुलाक़ात कचहरी न हुई,
पर लियाकत रिज़वी वारो सां वेझो हुयो, ॿियनि दोस्तनि सां वेझो हुयो, पर माना असांजी उन वक़्तु का एतिरी घणी एसोसिएशन न हुई ऐं मूंखे उन्हनि सबबनि जी त ख़बर न पई। बहरहाल हिकिड़ो यादगिरी जो तसलसल आहे, मां लिखियो बि आहे मज़मून, मुख़्तसिर मज़मून हिन किताब में शामिल आहे। तो इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। हाणे आउं स्टेज ते दावत ॾियणु चाहींदमि इद्रीस जतोई खे। सर जेकॾहिं अवां हिते आहियो त केॾी बि ॾुखी ज़िंदगी, केॾी बि ॾुखी ज़िंदगी, केॾी बि ॾुखी, पर जे सच पुछो मौत खां प्यारी आहे। हा जी, केॾो बि ॾचो। अनवर पीरज़ादे साहिब जी या कंहिं दौर में मेराण में नई दौर में छपी, जॾहिं माठीअ उठे ऐं दोस्त असांजो वफ़ात करे वियो, त ज़िंदगी केॾी बि ॾुखी हुजे, केॾी बि ॾुखी हुजे, पर उहा मौत खां प्यारी आहे। किताब ही बार बार स्टेज से केतिरी लाशौरी तौर ते चए पई दिल जी एंथोलॉजी। हक़ीक़त में याद जी एंथोलॉजी खां आहे त या दिल जी एंथोलॉजी, ऐं सही नमूने सां पढ़ियो पिए त याद खां वधीक ही सॼी वाक़ई दिल जी एंथोलॉजी आहे, जेका हबीब सनाई ऐं लियाकत रिज़वी मुरतब कई आहे। मुंहिंजे ख़्याल में ही किताब जेको आहे उनमें इरफ़ान जूं लिखणियूं बि आहिनि, इरफ़ान ते लिखणियूं बि आहिनि। इरफ़ान महदी हाला खां जेकॾहिं ॿी सुञाणप जो जेको शहर आहे उहो नौशरो फिरोज़ आहे। घणे में घणो हू नौशरे में आयो। अच्छा, हाला खां ॿाहिरि जेकॾहिं निकितो उहो वरी पहिरियों दफ़ो सकरण में आयो। सकरण खां पोइ नौशरो, इहो सॼो हुनजो साहिती जो सॼो हाला खां हालाणी ताईं जहिड़ो करे जो सफ़र जो मैदान हुयो। पोइ हैदराबाद ॾांहुं काफ़ी मुड़ियो, पर हिन असांखे मूंखे जेको यादि पए थो त 1978-79 में सकरण हाई स्कूल में हू पहिरियों दफ़ो आयो हो। साईं मुनीर शाह बि उते पढ़ंदो हो, साईं हनीफ़ शाह बि उते पढ़ंदो हो, ऐं साईं अब्दुल हकीम अरशद उते उस्ताद हुयो। त साईं अब्दुल हकीम अरशद असांखे ॿुधायो त हिकिड़ो नौजवान आयो आहे, मूंखे हैरान करे छॾियो अथसि। जंहिं नौजवान जेको आहे उहो किताब विख वधायो जा पहिरियां पर्चा खणी ऐं हिकिड़े नंढड़े बैग में किताब खणी मुख़्तलिफ़ हाई स्कूलनि में हुन जेको आहे 12वें अदब जा किताब विकिरो करणु लॻो आहे। पर हुनजा किताब त अहम आहिनि इहो कमु, पर उनखां वधीक नौजवान जा जेके जज़्बा ऐं उनजो जेको जोश आहे, उनजी जेका चमक आहे ऐं उनजो उनमें जेको उत्साह आहे, उहो मूंखे तमामु घणो, मूंखे ख़ुदि इंस्पायर थो करे। ऐं पोइ अॻिते हली कुझु ॾींहंनि खां पोइ इरफ़ान नौशरो फिरोज़ में साईं फ़कीर मोहम्मद साहिबु वेठो आहे, लियाकत साहिब जो उस्ताद, असां सभिनी जो उस्ताद कमल जो। ऐं साईं खे बि यादि हूंदो, लियाकत वारनि कमल गॾिजी करायो हो शाह नसीर जी कॉन्फ्रेंस। उन शाह नसीर जी कॉन्फ्रेंस में जॾहिं इरफ़ान आयो त इरफ़ान हुते जेको शेर पढ़िया, पोइ लियाकत जी उतार ते हुन सां कचहरियूं थियूं। लाॻीतो इहो 79 खां 83 ताईं इरफ़ान सां असांजो गॾु रहण जो, लियाकत असां सभु गॾु, छाकाणि त उनजो सफ़र हू हुन किताब कढिया विख वधायो पब्लिकेशन तरफ़ां 4 ऐं कला पब्लिकेशन तरफ़ां बि किताब कढिया। उन सां गॾोगॾु हू ॿारनि जी अदबी जेका जमायत हुई लतीफ़ संगत, जेका क़ौमी तंज़ीम सां लाॻापियल हुई, उन लतीफ़ संगत जो बि जेको आहे उनमें बि उन शामिलु थियो, मुतहरिक रहियो। ऐं लतीफ़ संगत जे कन्वेंशन में भिट शाह ते उन तमामु शानदार यादगार तक़रीर कई। त उनखां अलावा जेका बि एक्टिविटीज़ जॾहिं नवाब शाह पुराणो नौशरो गॾु थींदी त उन में इरफ़ान ईंदो। उहो पहिरीं मई जो ॾींहुं हुजे, उहो शाह इनायत शहीद जी वरसी हुजे, उहो जेको हैदर बजतोई जो ॾींहुं हुजे, जेके प्रोग्राम थींदा उन में इरफ़ान तमामु घणो वेझो रहियो। त 83 ताईं इरफ़ान सां असांजो तमामु घणो जेको आहे वेझो लाॻापो रहियो। ऐं इरफ़ान असां वटि सिंधी लेखकनि में पहिरियों माण्हू कोन्हे जंहिं ईअं कयो जीअं हुनखे करणु न खपे हा। मां हिकिड़े दफ़े अॻे बि दोस्तनि सां ॻाल्हि कई आहे साईं मुनीर शाह जी दरगाह ते। हिकु दफ़े ऐं साईं जी एम सैद जे असां ईंदा हुआसीं, साईं खां हिकिड़ी दफ़े मूं पुछियो, साईं अलामा आया काज़ी साहिबु ईअं छो कयो, या छा कयईं ऐं ईअं छो कयईं? हाणे असां त शागिर्द हुआसीं। हाणे साईं असां सां हिन मौज़ू ते साईं चयो, बाबा बुज़ुर्गनि जूं रमज़ूं आहिनि, बुज़ुर्ग ई ॼाणनि था त उन्हनि जी हिन में रमज़ कहिड़ी हुई। साईं मूंखे इहा ॻाल्हि। उनखां पोइ माणक जो जॾहिं हादसो थियो 81 में,
उन बि असांजी दिलि धोड़े छॾी त माणक मुनीरमंद माणक जंहिं नमूने जो राइटर हो, जेको लेखक हो, जंहिं 7-8 जे रूह रिहाण में जेके हुन जा मज़मून आहिनि, उन जूं जेके कहाणियूं आहिनि, उहे ज़िंदगी सां भरपूर आहिनि। उनखां पोइ बि माणक जेके नावेल लिखिया, उन त ॼण सिंधी नावेल खे ज़िंदगी ॾेई छॾी उनजे नावेल। त मुनीरमंद माणक उहो असां खां विछड़ो, त उनजो दोस्त प्यारे में प्यारो मीर थेबो, ऐं उहो असांजो बि दोस्त। त मीर थेबे खां बार बार मां इहो पुछंदो रहंदुसि त माणक इहा मोट कीअं खाधी। त हुन चयो त हुनखे माणक खे मूं हिकिड़े दफ़े चयो जेकॾहिं तूं ज़िंदगी में कामयाबु न थिए, चई भई अञा SNSF नेशनल स्पोर्ट्स फेडरेशन में तॾहिं ॻाल्हि कंदासीं, लिखंदो हुयो, पर मुनीरमंद जे नाले सां लिखंदो हो। चई त मूंखे चई त जेकॾहिं कामयाबु न थियुसि, नाकाम थियुसि, त मां पंहिंजो ॾीओ विसाए छॾींदुसि। सो इरफान लतीफ़ जे असां दरगाह ते वेठासीं, लतीफ़ साईं दरगाह ते साईं अब्दुल वाहिद आरी सर वेठो, लतीफ़ संघ जो कन्वेंशन हो वॾो। उनमें जंहिंमहिल असां कमरे ते वेठासीं त इरफान वेठे हथ ॾिठा, सभिनी जा ॾिठई, साईं अब्दुल वाहिद जो ॾिठई, मुंहिंजो ॾिठई, वरी मूंखे यार हीउ तूं हथ सभिनी जा ॾिसी, त पंहिंजो हथ त तूं पाण ॾिस, मुंहिंजो हथ पोइ ॿियो ॾिसे। सो ज़िंदगी जूं लकीरूं ऐं हुनजो सिलसिलो हुनखे जिते पहुचाई। लियाकत रिज़वी त हुनखे पंहिंजनि नज़मनि में हुन पंहिंजे ॾुख खे, जेको हुनजो किताबु छपियो आहे तुंहिंजी ग़ैर मौजूदगी सां गुफ़्तगू, उहो लियाकत जो किताबु मंज़ूम जेको आहे 91 जेको आहे नसरी नज़मनि ते मुनज़िम ऐं तसलसल सां हिकिड़ो उन्हनि जहिड़ो करे हिकिड़ो इरफान ते ई सभिनी हुनजा उहे 91 आहिनि, जेका हक़ीक़त में न हुनजी गैर मौजूदगी सां गुफ़्तगू न आहे, न का अॼु हुनजी गैर मौजूदगी सां गुफ़्तगू आहे, हर वक़्तु हुनजी मौजूदगी सां गुफ़्तगू आहे। हू मौजूदु आहे तॾहिं त तव्हां हुन सां गुफ़्तगू कयो था। सो इरफान असां सां गॾु आहे। काफ़ी वक़्तु अॻे हिकिड़ो किताबु छपियो हो, उदास किताबु, जेको अमृता प्रीतम जो जेको अहमद सलीम साहिबु जेको आहे हिते शाये कयो ब्लैक टाइटल सां। उनमें उहो मुरतब कयल अमृता जो आहे जेको 87 में छपियो हो। उन किताब में उन्हनि लेखकनि जा प्रोफाइल ऐं शेर आहिनि जिन ज़िंदगी जे अणमाणंदड़ हालतुनि हथां पंहिंजी ज़िंदगी या ॿियनि जे हथां वक़्त खां अॻु पंहिंजी ज़िंदगी खे पूरो करे छॾियो ऐं पंहिंजी ज़िंदगी जो पाण ॾीओ बुझायूं। पहिरें हुनजे पार्ट में इहे किताबनि जिन पंहिंजो पाण ॾीओ बुझायो, या वरी कंहिं ॿी ताक़त हुनजी ज़िंदगी ॾीओ विसाए छॾियो। उन्हनि में एतिरा माण्हू आहिनि, जीअं जवानी जी ॻाल्हि कई असांजे प्यारे मनोज, त जवानी में एतिरा कीट्स खां वठी केतिरा जेको शायदि निर्मल असांजो जेको आहे उहो बि असांजो जेको आहे उहो बि जवानी में वियो। उनमें अहिड़ा माण्हू आहिनि जिन जो पूरो ज़िंदगी में वेसाह हुयो। हाणे जैक लंडन तमामु वॾो हिकिड़ो मतिलबु तरक़ी पसंदि फ़िक्र वारो हुन वटि ओरिएंटेशन ज़रूरु हुई। शाइर इनकलाब मायाकोव्स्की, हेमिंगवे जंहिं द ओल्ड मैन एंड सी लिखियो। हाणे इहे अहिड़ा वॾा कैरेक्टर हुआ। ओल्ड मैन एंड सी सॼो हिमत आहे, सॼी ताक़त आहे, सॼो इंसान इंस्पायरेशन आहे। मायाकोव्स्की शाइर इनकलाब आहे, सॼे सोवियत यूनियन इनकलाब जो जेको आहे बानी शाइरनि मां आहे। ऐं जैक लंडन उहो जेको जंहिं चयो त इहो मूंखे सच जे चहिरे खे ॾिसण ॾियो, उहो सच जो चहिरो मूंखे ॿुधायो त कीअं थींदो आहे। या जैक लंडन जे बारे में इहो बि चयो वेंदो आहे त हुनजे चहिरे ते अहिड़ी मुर्क हूंदी हुई जो जेकॾहिं का पादरी जे चहिरे ते हुजे हा सभु माण्हू मज़हबी थी वञनि हा। सो अहिड़ा माण्हू बि पंहिंजी ज़िंदगी तां हथ धोई वेठा, पर उन्हनि जेकी कुझु कयो पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगी जे हालात सां टकराइजी उन्हनि पंहिंजी जेका आहे ॿेड़ी खे जेको आहे उनजी जेको आहे किनारे न लॻी। ॿियो जेको चैप्टर आहे उहे वरी हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके उन्हनि ऊंदाहियुनि रातियुनि में ज़ुल्म ऐं तशदुद में विढ़ंदे मारिया विया या शहीद थिया। उन्हनि में उन हिस्से में राइटर जेके अचनि था, पुष्कन अचे थो, पितोफ़ी अचे थो, गार्शा लोरका अचे थो, जूलियस फ्यूजिक अचे थो, मूसा जलील अचे थो, ची गवेरा अचे थो, मार्टिन लूथर अचे थो, ऐं ॿिया केतिरा ई अची वञनि था उन सॼे सिलसिले में। ऐं उनमें कुझु शेर बि आहिनि जेके उन अमन सलीम हुन में अमृता प्रीतम जे किताब में तर्जुमो करे ॾिना हुआ। मार्टिन लूथर किंग, ॾिसो माण्हुनि जूं कैफ़ियतूं कहिड़ियूं आहिनि, ज़िंदगी काॾे वठी थी वञे। ऐं हू विढ़ियो, मां अकेलो विढ़ंदुसि चाहे खटियां या न खटां, या चाहे ॿुॾी वञां। हू न घुरिजे जेको मूंखे आज़ादु करे, ऐं न ई को ईसा मसीह जेको मूं लाइ मरे। वाक्तसारोफ जेको बल्गारियाई शाइर उहो चए थो, सुभाणे ही ज़िंदगी
ॾाही बणिजंदी, सुभाणे ही ज़िंदगी ॾाही बणिजंदी, इहो यकीन मुंहिंजे सीने में क़ाइमु आहे त उहा गोली किथे बि नाहे जेका मुंहिंजे यकीन में सुराख़ करे सघे। इन अज़म सां सो उन्हनि में अहिड़ा जेके शख़्स जेके हमला आवरनि मथां मारिया विया, जे पाण त मारिजी विया, पर हुननि जो अज़म ख़तमु न थियो, हुनजी शाइरी, हुन जा नज़म ख़तमु न थिया। ओल्ड मैन एंड सी जो तो हासिल मक़सदु इहो आहे त इंसान खे कॾहिं बि शिकस्त न थी, माण्हू मरी सघे थो पर इंसान जो जेको आहे उनखे शिकस्त कॾहिं बि नथी थी सघिजे। इन अज़म वारा माण्हू कॾहिं कॾहिं इन कैफ़ियत में अची वञनि था। सो हाणे सुवाल इहो आहे त इरफ़ान महदी असांजो प्यारो असांखां जुदा थियो, असांजे लाइ तमामु जेको आहे ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे, पर उनजी जेका मौजूदगी आहे हुन जेकी कुझु कयो सियासी मैदान ते बि कयो ऐं हुन अदबी मैदान ते बि कयो, उहे शयूं असां वटि अॼु बि मौजूदु आहिनि। ऐं दोस्तनि तमामु ई हिकिड़ो सुहिणो कमु कयो आहे जो वरी उनखे डॉक्यूमेंट कयो आहे, छाकाणि त हिन नसुल सां वरी जेको नओं नसुल आयो आहे हुन सां इरफ़ान खे हिकिड़ो ॼण त वरी हिकिड़ो ॻांढापो पैदा थियो आहे, हुन सां हिकिड़ो जोड़ियो आहे। मुंहिंजे ख़्याल में इरफ़ान असांजे दिलनि में काल्ह बि ज़िंदा हो, अॼु बि ज़िंदा आहे ऐं सुभाणे बि ज़िंदा आहे। हाणे ॿियो हिकिड़ो मुक़ररु आहे, उनखे मां दावत ॾींदसि स्टेज ते त हू इरफ़ान मेहदी जे लिखड़नि ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। अकबर सुमरो, प्लीज़ तव्हां स्टेज ते अचो। ऐं दुनिया जी समूरी तारीख़ ज़हीन माण्हुनि जे आपगातनि सां भरी पई आहे। आम माण्हू जे बनस्बत फ़नकारनि, शाइरनि, अदीबनि ऐं आर्टिस्टनि जा पंहिंजा ख़्वाब ऐं आइडियल्स हूंदा आहिनि। मां सम्झां थो शाइर, अदीब ऐं फ़नकार पुराणा रूह ओल्ड सोल्स हूंदा आहिनि। हू नरवो ज़िंदगीअ जे मज़हरनि खे आम वारी अख खां अलॻि ॾिसंदा आहिनि, पर अक्सर बेख़्वाबी ऐं डिप्रेशन जे स्ट्रोक्स मां गुज़रंदा आहिनि। बल्कि ईअं चवणु वधीक बहितर रहंदो त जॾहिं डिप्रेशन जो भूत उन्हनि जे वजूद ते हावी थो थिए त पोइ उन्हनि मां अक्सर माण्हुनि खे ज़िंदगीअ जूं सरो सामानियूं, अंगल आरा ऐं ख़ूबसूरतियूं पिछ भाईंदियूं। काल्ह मूं मैक्सिकन आर्टिस्ट फ्राइडा कालो जी ज़िंदगी बाबति हिकिड़ी फिल्म पे ॾिठी जंहिं डीगो रिवेरा नाले आर्टिस्ट सां शादी कई हुई। उन बैदि फ्राइडा रूसी डिक्टेटर स्टालिन जे मुख़ालिफ़ ऐं सोवियत इनक़लाब जे जलावतन बाग़ी लियन ट्रॉट्स्काई सां मुहबत करणु लॻी हुई। हिन 1937 में संदसि हिकिड़ी सालगिरह ते संदसि पोर्ट्रेट ठाहे ट्रॉट्स्की खे तोहफ़ो पिणु ॾिनो हो। फ्राइडा जो इहो एक्स्ट्रा मैरिटल अफेयर हो। ट्रॉट्स्काई जे इश्क में हिन संदसि मुड़ुस खां तलाक पिणु वरिती ऐं बाद में वरी 1940 में स्टालिन हिकिड़े एजेंट रामून मर्कॉट जे ज़रिए ट्रॉट्स्काई जे क़त्ल बैदि डेगो रिवेरा ॿीहर फ्राइडा सां शादी कई। पर 1954 में फ्राइडा 47 सालनि जी उमिरि में गुज़ारे वई त डॉक्टरनि संदसि मौत जा कारण एक्सीडेंटल ओवरडोज ऑफ ड्रग्स एंड अल्कोहल ॿुधायो। 1933 में हंगरी जे शाइर लैज़लो जोवेज़ जे गीत ग्लूमी संडे खे जंहिं कंपोज़र कंपोज़ कयो, नरवो उन ख़ुदकशी कई, पर उहो गीत ॿुधण खां पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते यूरोप ऐं अमेरिका में घटि 100 माण्हुनि आपघात कया। ग्लूमी संडे खे उन करे निभागो गीत बि चयो वेंदो आहे। अमेरिकी अदीब हेमिंगवे जंहिं ओल्ड मैन एंड सी जहिड़ो इंसानी जदोजहद में वेसा रखंदड़ नाविल लिखियो, तंहिंजी सॼी ज़िंदगी ख़तरनाक मोमन जो हिसो रही। हू जंगनि जे मैदान में ज़ख़्मी थी अस्पतालुनि में पहुतो, शिकार कयाई, इश्क कयाई, 4 शादियूं कयाई ऐं पोइ हिकु ॾींहुं ज़िंदगीअ सां झेड़ींदे पंहिंजे पाण खे बि डबल बैरल शॉटगन सां शिकार कयाई। दुनिया में लॻल ॿिनि महामारियुनि जंगनि जा असर जिन मज़हबी एतक़ादनि खे कमज़ोर कयो, सोवियत यूनियन जे इनक़लाब बैदि अदीबनि ऐं शाइरनि खे साइबेरिया जे बर्फ़खाने में क़ैद जूं सज़ाऊं, शाइरा ऐना अख़मातोवा खे क़ैद ऐं संदसि पुट खे मारणु, सोज़निस्टनि जो नाविल कैसर वार्ड ऐं संदसि कहाणियूं मेट्रोनास हाउस जहिड़ियूं कहाणियूं जेके असां उन दौर में पढ़ियूं, मायाकोविस्की जहिड़े इनक़लाब दोस्त शाइर जी बैदि वारी शाइरी ऐं सोशलिस्ट इस्टेब्लिशमेंट सां इख़्तिलाफ़ ऐं ख़ुदकशी।
स्टॉलिन जी धीअ स्वीतलाना जो संदसि पीउ ख़िलाफ़ लिखियल 20 लेटर्स टू अ फ्रेंड जहिड़ो किताब, जीन पॉल सार्टर जी वजूदियत जो फ़लसफ़ो, भगवान रजनीश जो प्रूफ गॉड थ्रू सेक्स, मिलान कुंडेरा जा नावल लेट 80s में गोर्बाचीफ तरफां पेस्ट्राइका ऐं ग्लासनोड जो ऐलान, चेकोस्लोवाकिया ऐं अफगानिस्तान में रूसी टैंकूं मोकिले मसनूई इनकलाब आणण, असां नौजवाननि जा दुनिया खे बदिलाइण जा आदर्श ऐं ख्वाब खणी भोरा भोरा करे छॾिया। दरअसल इहो रोमांटिक हार्ट ब्रेक हो जंहिं नौजवाननि में सेंस ऑफ एलिनेशन अजनबियत जो गहरो एहसास पैदा कयो। 1993 में लाड़काणे में कॉमरेड सोबे ज्ञान चंदानी सां मल्हायल हिकिड़ी शाम में माज़ीअ जे कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे हिकिड़े मेंबर हिदायत मंगी मूंखे ॾुखारो थींदे चयो, गोरबाचेफ असांखे टके जहिड़ो करे छॾियो आहे। दुनिया जी अहिड़ी सूरत हाल नौजवाननि में ख़ुदकशीअ में रोमांस ॻोल्हणु शुरू कयो। संजीदा आलमी अदब तक़रीबन अधु मौत जे नुहनि सां भरियो पियो आहे ऐं इहो रुॻो 20वीं सदीअ में न पर 2600 साल पहिरीं यूनानी शाइरा सैफू हिकिड़े मुहाणे फ्यून जे इश्क में नाकाम थियण खां पोइ हिकिड़ी पहाड़ीअ तां टिप ॾेई पंहिंजो अंत आंदो हो। सिंध जे वेझे माज़ीअ में असांजा ॿ निहायती प्यारा दोस्त शाइर ऐं अदीब असां खां विछड़ी विया। मूं वटि संदनि काफ़ी यादगिरियूं आहिनि। पहिरीं 1991 में इरफान मेहदी ऐं 2011 में वरी हसन दर्स लाइ थी सघे थो के माण्हू इख़्तिलाफ़ कनि, पर हसन 1980 में जॾहिं हू सिर्फ़ु 14 वरनि जो हो त मूंसां ख़ुदकशीअ बाबति ज़िक्र कंदो हो। हिन पोइ अहिड़ियूं काफ़ी कोशिशूं बि कयूं। गमों से बैर था सो हमने खुदकशी कर ली, शजर गिरा के परिंदों से इंतकाम लिया। असांजा ये ॿेई दोस्त ऐं हिसास शख़्स पंहिंजे ओड़े पाड़े मिटनि माइटनि ऐं किन दोस्तनि जे बेरहम रवैयनि जे करे असांखां जल्दी मोकिलाए हलिया विया, छो त इंसान या जंग कॾहिं बि नथो खटे सघे जंहिंमें दुश्मन हुन जा पंहिंजा हुजनि। हसन दर्स जे विछोड़े खां पोइ मूं मथियुसि किताब लिखणु चाहियो जंहिंजूं सिर्फ़ु 3 क़िस्तूं अमरता रिसाले में छपियूं ऐं पोइ उहो सिलसिलो कटिजी वियो। सोचां थो उहो किताब मुकमल कयां, छो त उन में हुन जी ज़िंदगीअ जूं केतिरियूं ॻाल्हियूं हूंदियूं जिन जी घणनि माण्हुनि खे ख़बर ई कान्हे। बहरहाल अॼु जीअं त असांजे ॿिए दोस्त प्यारे इरफान मेहदीअ खे यादि करण जो मौक़ो आहे, सो वरी हुनखे था यादि करियूं। इरफान मेहदीअ खे पहिरियों भेरो मूं हैदराबाद में निसार हुसैनी जी आगम पब्लिशिंग एजेंसीअ में ॾिठो, जिते हू रंगरता पेचरा जे ख़ालिक सोज़ आलाई सां गॾिजी आयो। पहिरियों भेरो ई असांजी ॻाल्हि ॿोल यूनानी फ़लसफ़े खां शुरू थी ऐं कुझु देरि ताईं समूरा वेठल ॿुधंदा रहिया। हिन जी पहिरीं कचहरी में ई मूं महसूस कयो त इरफान काफ़ी सुजाण पढ़ियल गढ़ियल ऐं ज़हीन शख़्स आहे। 80-84 सालनि खां पोइ प्यारे लियाकत रिज़वीअ जंहिंखे असीं उन दौर में बि लकी चवंदा हुआसीं, इरफान जी यादगिरी ॾियारी जंहिं हिन जे शुरूआती संदसि आज़ाद नज़मनि जे किताब तुंहिंजी गैर मौजूदगीअ सां गुफ़्तगू सां कई। हुन असांखे यादि ॾियारियो त हिकिड़ो हो इरफान। उन बैदि हाणे इरफान मेहदी जी यादि जी एंथोलॉजी जेका प्यारे हबीब सनाई ऐं लियाकत रिज़वीअ मुरतब कई आहे, तंहिं असां अॻियां इरफान जी यादि ऐं उन जे विछोड़े जे ग़म खे वधीक चिटो कयो आहे, जंहिं लाइ हू ॿई मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि। 1980 वारे ॾहाके में असीं 8-10 दोस्त अक्सर गॾिबा हुआसीं, जिन में लियाकत रिज़वी, इरफान मेहदी, हसन दर्स, जुल्फ़िकार अली भुट्टो, महराज मोहम्मद ख़ान वारे नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो मोमिन ख़ान, जंहिंजा कराची यूनिवर्सिटी में इल्ताफ़ हुसैन ऐं अज़ीम तारिक सां झेड़ा थिया। बल्कि ईअं चवणु वधीक बहितर थींदो त मोमिन ख़ान इल्ताफ़ हुसैन खे मारूं कढियूं शागिर्दी वारे दौर में। ऐं वरी तारीख़ जी सितमज़री जो हाण मोमिन ख़ान बि MQM जो रुकन आहे। लतीफ़ाबाद जो हिकिड़ो आर्टिस्ट ज़फ़र समदानी, जेको केतिरा ई भेरा मूंखे संदसि घर वठी वियो,
उन खां सवाइ हसन मुस्तफा ऐं गंवर जतोई जेको टंडो बहावल जे साने बैदि मेजर अरशद जमील जी फाहीअ जी सज़ा में मैजिस्ट्रेट हो। फाहीअ जी सज़ा बैदि हिन मेजर अरशद जे मौत जी तस्दीक वारी रिपोर्ट ते सही कई ऐं पोइ हू डिप्रेशन में हली वियो। पहिरीं हिन शराब में पनाह ॻोल्ही ऐं पोइ कुझु वक़्तु बैदि हिन ख़ुदकशीअ में ई आफ़ियत ॻोल्ही। असीं सभु दोस्त जॾहिं पाण में मिलंदा रहंदा हुआसीं त हाल अहिवाल ऐं कचहरियूं खिल भोग ऐं रौशो थींदो रहंदो हो। तक़रीबन समूरनि जे ॿाहुनि में कड़ा ऐं कोलाबा पातल, पुलनि में बाफ़्ते मां ठहियल स्टार बैग्स लटकियल, जंहिंमें मार्केट में आयल के नवां ऐं पुराणा किताब, नयूं कैस्टूं, अधूरियूं ऐं मुकमल कहाणियूं, शाइरी सां गॾु असांजा आदर्श, ख्वाब, ओजागा अरमान, जज़्बा, दोस्तियूं, दुश्मनियूं ऐं मुनाफ़िक़तूं ढोए हलंदा रहंदा हुआसीं। सभु बिचरस ऐं बोहिमियन ज़िंदगी गुज़ारण वारा जिते पई उते विहाणियूं। हैदराबाद जे रस्तनि ते रातियुनि जो रोलड़ा, फूल गलीअ में राति जो 1-2 वॻे ताईं चांहि पीअण लाइ चकर, ॾींहं जो पॉपर्स पाए साइलेंसर मां ढोलकी कढी बाइक हलाइण जो मज़ो ई पंहिंजो हूंदो हो। मूं ऐं हसनदर्स बाइक ते अधु सिंध लताड़ी। उन दौर में मूं वटि 2 मोटरसाइकिलूं हूंदियूं, जंहिंमां हिकिड़ी ज़ुल्फ़िकार हलेकोटे जे हवाले हूंदी हुई ऐं ॿी वरी मां हलाईंदो हुउसि। हिकिड़े भेरे इरफान मेहदीअ मूंखां कलाक खनि लाइ मोटर बाइक घुरी ऐं 3 ॾींहंनि ताईं वापसि न मोटियो। मूंखां जॾहिं हसनदर्स पुछियो त केस ॿुधायमि त बाइक इरफान खणी वियो आहे, उते हिकिड़ो साहबी वेठो जंहिं सो इरफान खे न रुॻो पर पुठ ॻाल्हाईंदो रहियो, ॻाल्हाव ॾियण रहियो, बल्कि मूंखे चयईं, म्या तोखे ख़बर आहे त इरफान मेहदी जा GS जे क्रिमिनल सां वास्ता आहिनि। हू पक तुंहिंजी मोटरसाइकिल ते धाड़ो हणण वियो हूंदो ऐं हाणे तोखे पधराए दम पटींदो। हैरत थी थिएम, साॻियो शख़्स अॼु बि इरफान जी गहरी दोस्तीअ जो दम थो वणे। असांजूं अक्सर शामूं ऐं रातियूं लाकत रिज़वीअ जे भिटाई टाउन वारे घर ते, मीर नज़र वारे लतीफ़ाबाद 6 नंबर वारे बंगले ते, या वरी एजाज जसकाणी जी डॉक्टर्स कॉलोनी वारे घर ते गुज़रंदियूं हुयूं। केरु मञे या न मञे, हक़ीक़त इहा ई आहे त ज़िंदगी गुज़ारणु मुनाफ़िक़ी जो ॿियो नालो आहे। माण्हू खे जीअरो रहण लाइ पंहिंजनि रिश्तनि नातनि खे चीट करणो पए थो, ॿियनि खे दोखा ऐं दोलाव ॾियणा पवनि था, उथंदे वेहंदे कूड़ ॻाल्हाइणा था पवनि। शायदि ज़िंदगी गुज़ारणु हुनजो ई नालो आहे। अंग्रेज़ी अदब में सुसाइड जो लफ़्ज़ 17वीं सदीअ में इस्तेमालु थियो ऐं आलमी सतह ते अदीबनि में ख़ुदकशीअ जो रुझान 19वीं ऐं 20वीं सदी में पैदा थियो। में तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जा इम्कान पिणु ख़तमु थी वञनि, हर शइ बेमाना नज़र अचे त पोइ माण्हू मौत खे तरजीह ॾिए थो। को बि लेखक काफ़का खां वधीक कुदरत जी सितम ज़रीफ़ीअ खां वाक़ुफ़ु न हो। हुनखे ख़बर हुई त ॼमण खां वठी मरण ताईं इंसान हिकिड़े क़ैद में आहे, पर तंहिं हूंदे हू पाण खे आज़ादु तसवुरु थो करे। काफ़का जी संगतियाणी मिलीना खे हिकिड़े ख़त में काफ़का लिखे थो त तुंहिंजो प्यार मूं लाइ तिखे खंजर मिसल आहे जेको मूं पंहिंजे जिस्म में खुपाए छॾियो आहे। You are the knife I turn inside myself, that is love. ऐं इहो प्यार ई हो जंहिं इरफान मेहदीअ जे अंदर खे तार तार कयो ऐं वढ विधा। स्टोसिज़म क़दीम यूनानी स्टोसिज़म जे नज़रिए खे मञंदड़नि वटि ख़ुदकशी करणु जाइज़ आहे। हुननि जे अक़ीदे मूजिबि अकुलमंद माण्हू लाइ जीअरो रहणु या मरी वञणु हिकिड़े ई फैल जा 2 नाला आहिनि ऐं उन में चङाई या बुराई जी का ॻाल्हि कान्हे। आख़िरी यादगिरी इहो शायदि 1984 हो या 1985, जंहिं साल साईं GM साहिब सिंध सालगिरह ते बाचा ख़ान खे घुरायो हो। उन साल मां ऐं इरफान सन विया हुआसीं। 16 जनवरी ते शाम जो असीं उते पहुतासीं। सॼो ॾींहुं सन जो शहर, दरियाव जूं कंधियूं, वण, कब्रिस्तान ऐं घिटियूं घुमियासीं, चांहियूं पी, सिगरेटनि जा सूटा हयासीं
ऐं पोइ दरिया जे किनारे ते ठहियल हिक शाही कमरे में विछायल संदल जी ते वञी सुम्ही रहियासीं। सुबुह जो उथी पंहिंजी सॼी धोतल कपिड़ा पाए तयारु थियासीं ऐं पोइ हिकु दोस्त वटि नेरनि करे साईं GM सैद जी हवेलीअ तरफ़ वियासीं त उन वक़्तु साईंअ खे बि तयारु करे व्हील चेयर ते विहारे हवेली मां ॿाहिरि वठो पिया आया। संदसि व्हील चेयर जे हिकिड़े हैंडल मां मुंहुं झलियो ऐं ॿिए तरफ़ वरी इरफान वञी पकड़ियो। असां व्हील चेयर अॻियां वधाई त साईंअ खे अलाए कीअं ख़बर पइजी वई त पोयां इरफान आहे। साईं पंहिंजा ॿई हथ मथे कया। इरफान चेयर जो हैंडल छॾे अॻियां वियो ऐं संदसि चहिरो साईंअ जे ॿिन्ही हथड़नि जे विच में वञी झलियाईं त साईं हुन जे चहिरे ते हथ फेराया। असीं ॿीहर व्हील चेयर हलाइण लॻासीं। साईंअ खे बाचा खान जे इस्तक़बाल लाइ नेशनल हाईवे ताईं वञिणो हो। आख़िर में मुंहिंजो हिकिड़ो कोट त कुझु माण्हू असांजे अंदर जे कमरनि जी कुंजी हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं उहा कुंजी गुम थी वञे त पोइ अंदर जा कमरा खुली न सघंदा आहिनि। इरफान असां लाइ उन्हनि शख़्सनि मां हो। भूले हैं रिश्ता रिश्ता उन्हें मुद्दतों से हम किस्तों में खुदकशी का मजा हमसे पूछिए। महिरबानी। मुंहिंजो साह समुंड लहर लहर में तूं कॾहिं न भायो मूं परे तोखे पाण खां। हाणे जेके असांजा ॿिया मुक़रर आहिनि उन्हनि खे स्टेज ते दावत ॾियणु चाहींदमि। हबीब सनाई। इंतहाई अहम तरीन जो कमु हो एज ए राइटर, एज ए पब्लिशर, एज ए ट्रांसलेटर, उहो ॼण त विसारजी वियो आहे, वेसर में अची वियो आहे। त इन नुक़्ते खे ज़हन में रखी जेको हीअ असां किताब मुरतब कयो आहे, मूं इहो कयो त हुन जी जेके लिखणियूं आहिनि उहे हिकु जाइ ते अचनि त जीअं नए नस्ल खे ख़बर पए। उन सिलसिले में उन जूं कुझु शयूं अञा ताईं असांखे कोन मिली सघियूं आहिनि। स्पेशली हुन हालां जेको हुयो 80s वारो जेको 81 खां वठी 84 85 जेसीं ताईं उहो अदबी मैदान ते सरगर्म हो, उन ज़माने में हालां में जेके आहिनि मुशाइरा थींदा हुआ। हर हफ़्ते तक़रीबन हर हफ़्ते मुशाइरा थींदा हुआ, तरई मुशाइरा थींदा हुआ। त उन्हनि तरई मुशाइरनि में बि सोच साहब जे अलॻि सां उहो हुन में तरई मुशाइरनि में शामिलु थींदो हो ऐं हुनखे तरई शाइरीअ जी या जेके बहिरो वज़न आहे उहो सोच साहब वटां सिखियो। जेको बहिरो वज़न सिखण में ॿियनि खे जेकर साल लॻनि त इरफान महिननि में उहो सिखी वियो। त हू न सिर्फ़ु उन्हनि मुशाइरनि में पंहिंजा शेर पढ़ंदो पर कंपेयरिंग कंदो। मुंहिंजो हिकिड़ो ज़ाती ख़्यालु आहे त हुन 81 खां वठी मुंहिंजे ख़्याल में 84 ताईं 85 खां पोइ सियासी मैदान में फुल वर्कर थी वियो आहे। त उन तक़रीबन 50 खां 60 घटि में घटि थो चवां, नाथी त वधीक हुजनि, उन गज़ल लिखिया हूंदा तरई। उन खां अलावा ॿी बि शाइरी कई आहे। उहा कोशिशि असां कई त उहा मिले, पर उहो अफ़सोस आहे त उहा शायदि हू आख़िरी वक़्त में हैदराबाद में शिफ्ट थी वियो ऐं उन सां वरी असांजे हिसाब सां असीं नौकिरी जे सिलसिले में उन सां मिली कोन पिए सघियासीं। त उन खां उहे शयूं उन जूं जेके शयूं आहिनि उहे ज़ाया थी वयूं, पर अञा ताईं न मिली सघियनि। कोशिशि आहे उन जूं इहे जेके शयूं आहिनि उहे मिलनि त वरी असां उन जे ॿिए किताब में शामिलु करियूं। त हिन किताब खे जेको मुरतब करण जो जेको मुंहिंजे हवाले सां इहो मुबारक थियो हो त हुनजो सियासत खां वधीक जेको तक़रीबन ईअं खणी चइजे त 8-10 साल जेको आहे उहो इल्मो अदब जो जेको मैदान में रहियो आहे उन खे हिन जे किरदार खे अञा निर्वाह कजे। त तव्हांखे ख़बर आहे त हू जॾहिं असां 1980 में आयासीं, 9 जमायत में आयासीं, त उनजो विकबत आहे पब्लिकेशन जो बुनियादु थींदो, जंहिंजे तरफ़ां हुन 6 किताब छपाया। पर किताब कोन छपाया, पर उन किताबनि खे सॼी सिंध में पाण पहुचायो। ख़ासि करे जेके तर हो असांजो सांगड़ जे पासे, सकरन में मां सुञातो हलाणी ताईं या ॿियनि पासे, त उन पासे वियो ऐं पंहिंजो पाण खे निर्वाह कई। पोइ इहो थियो त पोइ उन्हनि असांजो नुक़सानु इहो थियो त हुनखे सियासी माण्हू हुनखे अगवा कयो। जीअं लिखियो आहे पंहिंजे हिन किताब में डॉक्टर इरशाद, त हुनखे बालिग पढ़ाइण नौजवानीअ जो कुल तां अगवा करे सियासत में आंदो वियो। हुन इहो लिखियो आहे त जॾहिं 1991 जे पहिरें शुरूआती सालनि में ख़ुदकशी खां अॻु
वो सियासत खां बेज़ार हो। ॿुधाए थो त दोस्त हिकिड़ो मूंसां मिलियो, उनखे चए थो त मूंसां जेको सूंहं ते ॻाल्हाए, अदब ते ॻाल्हाए, ॿियनि ते ॻाल्हाए। ऐं हुन ॿुधायो त पोइ हू कोशिशि कई आहे हुन त पोइ अदब जे मैदान में, छो त आख़िरी तव्हांखे यादि आहे त सिंधी अदबी संगत में हुन हिकिड़ो नज़म खणी पढ़ियो आहे कराची में, त हुन अदब में मोट खाइण जी कोशिशि कई आहे। त बहरहाल इहो ई नुक़्तो नज़र आहे त आउं चाहियां थो त भई हुनजो सियासी भले पंहिंजे खे हुनजो अहम आहे ऐं उहो सभिनी खे पहलू आहे, पर हुन सियासत जे करे हुनजो जेको इल्मी अदबी जेको पहलू आहे या हुन जेके लिखियूं आहिनि उहे सफ़ा विसारजी वियूं आहिनि, उनखे अॻियां कजे, उनखे वधाइजे। त इन सिलसिले में इहा कोशिशि असांखे कई आहे ऐं उमेदु आहे त थी सघे थो त हिन किताब जे तोहफ़े कुझु दोस्तनि वटि थी सघे थो अञा मवाद हुजे, स्पेशली जेको चाहियां थो त जेको हुनजो शाइरीअ जो मवाद आहे जेको 50-60 गज़ल थींदा लाज़िम, उनखां अलावा ॿियूं शयूं थींदियूं या लिखण जे हवाले सां हिते त 9 लिखियूं आहिनि, पर हुन आगा खईं मूंखे बि उन ज़माने में इंटरव्यू में चयो त मुंहिंजूं 15 कहाणियूं लिखियल आहिनि उन ज़माने में, उनखां पोइ बि न लिखी हूंदी, उनखां पोइ बि न कहाणियूं ज़रूरु लिखी हूंदियूं, पर उहे ज़ाहिर त उहे असांखे कोशिशि कई हुनजे ख़ानदान जे फैमिली मेंबरनि खे असां चयो, पर मूंखे लॻे थो त हालात पुराणा में जेके हुनजा फैमिली मेंबर आहिनि उन वटि उहे शयूं कोन्हनि, मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे। उहे हिते हुनजे हालात में जेको घर हो हैदराबाद में उन में रहिजी वियूं, मुमकिन आहे हुजनि या मुमकिन आहे हेॾां ख़तमु थी वियूं। त बहरहाल उन खां अलावा हुनजो ॿियो हुनजो कमु ॿुधाए एज़ ए ट्रांसलेटर कोशिशि कई त एक थी अनीता जेको अमृता प्रीतम जो किताब, अमृता प्रीतम हुनजी पसंदीदा लेखक हुई, पर हिकु उदास छोकिरी नाले सां हुन कयो तर्जुमो जेको 1985 में छपियो। पोइ 1985 खां वठी 1990 ताईं उहो हिकिड़ी सियासत में अची वियो ऐं सियासत हुनजी ज़िंदगीअ ते मुंहिंजे ख़्याल में असांजे हिसाब सां त हुन एतिरा के सुठा असर कोन छॾिया ऐं हुन सां इंतिहाई असांजो महबूब दोस्त ऐं इंतिहाई सुठो अदीब, सुठो लेखक, सुठो पब्लिशर, सुठो तर्जुमो असां कासे वॾी महिरबानी। जंहिं इरफान मेहदी जे लिखड़नि खे ॾाढो सलीक़े सां ख़ूबसूरती सां सहेड़ियो आहे, सर लियाकत रिज़वी, प्लीज़ तव्हां डाइस ते अचो ऐं ॿिनि ख़्यालनि जो साथ। हिकिड़ो नंढड़ो शेर आहे, पुरशोर समंदर जी ख़ामोश सदा आहियां, बड़बाउन घिटीअ जो को ॼण ख़ाली मकान आहियां। दोस्तो अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम में असां थोड़ी रदो बदल कईसीं, तव्हां इहो सम्झो त हाणे स्टेज ते ॻाल्हाइण वारा शुरू थी विया आहिनि त प्रोग्राम शायदि पुॼाणीअ ते अचण वारो आहे, पर ईअं कोन्हे। असां वटि अञा हिकिड़ो की मुक़ररु आहे जंहिंखे मूंखां पोइ टाइम मिलंदो ऐं अची तव्हां सां गुफ़्तगू कंदो, उहो असांजो सुहिणो ऐं प्यारो जामी चांडियो आहे जेको असांजे विच में हिते मौजूदु आहे, पर असां थोरी हिन की रवायत खे टोड़ियो आहे त थोरी चेंजिंग हुजे। सो इन खां अॻु जो मां पंहिंजा ख़्यालात जेके टेड़िया जेके विखिरियल आहिनि पेश कयां। मां सभ खां पहिरीं त तव्हां सभिनी दोस्तनि जो दिलि सां शुक्रियो अदा कयां थो जो तव्हां असांजी कोठ ते अची ऐं असां सां गॾु, हिकिड़ा त दोस्त बिल्कुलु टाइम ते आया ऐं कुझु दोस्त थोरी देरि सां आया, पर तव्हां सभिनी जो तहे दिलि सां मां शुक्रगुज़ार आहियां। ख़ासि तौर ते साईं फ़कीर मोहम्मद महमूद साहिबु मुंहिंजी क्लास स्कूल जो ज़माने जो टीचर आहे, साईं हींअर 80s में आहे, शाबस आहे साईं खे, साईं बि कई आयो आहे। इरफान मेहदी मुंहिंजे लाइ अॼु बि हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे जेको सिधी तरह मुंहिंजे जज़्बात सां वाबस्तु आहे, मुंहिंजे दिलि सां वाबस्तु आहे, मुंहिंजे दिमाग़ सां वाबस्तु आहे, पर मां कोशिशि कंदुसि त हिते अहिड़े नमूने सां गुफ़्तगू कयां जो हिन माहौल खे माना बरक़रार रहूं, दुखी बि न थियूं, छो त जिन खे बि दुखी थियणो आहे उहे दुखी रहंदा। इरफान मेहदीअ जे मुंहिंजे लाइ जेका मां तव्हां सां ॻाल्हि शेयर करणु चाहियां थो उहा हीअ आहे, छाजे करे जो अॼु असां बेसिकली त हिन किताब जे महूरत ते गॾु थिया आहियूं, पोइ दोस्तनि जी महिरबानी आहे जिन इरफान खे दिली तरह ऐं गहराईअ सां यादि कयो आहे। इरफान मेहदी मुंहिंजे ज़िंदगीअ जे तजुर्बे में हिकु अहिड़ो ॿार हो जंहिंखे
सिंध में उभरियल तरक़ी पसंद तहरीक जो बिना पढ़ाईअ जे इल्मु हो, यानी हुनखे कुझु बिल्कुलु बि ख़बर न हुई त तरक़ी पसंद छा आहिनि, तरक़ी पसंद तहरीक छा आहे। तरक़ी पसंद तहरीक में जेको नसुर, जेका कहाणी लिखिजे थी, उनजो टोन कीअं हूंदो, उनजो डिक्शन कीअं हूंदो, उन जा मौज़ू कहिड़ा हूंदा। पर हुन तव्हां सोचो त 8 9 क्लास में जेके बि कहाणियूं लिखियूं आहिनि, जिन मां 9 त असांखे मिलियूं आहिनि, ॿियूं बि असां ॻोल्हींदासीं, उहे प्योरली सोशलिस्ट रियलिज़म खे डिपेक्ट थियूं कनि। जॾहिं त उन ज़माने में हू इन सॼी तहरीक खां आणा वाक़िफ़ हो। हुनजे कहाणियुनि जा मौज़ू, टोन, स्टाइल, डायलॉग, ॿोलीअ जी चूंड, इहे सभु जा सभु प्रो पब्लिक, प्रो मासिस, या प्रो, जीअं तव्हां चओ त जेके इस्तेसाल जो शिकार थियल जेके तबिका, हिकिड़े स्कूली ॿार उन्हनि ते कहाणियूं लिखियूं आहिनि, सभु उन्हनि जा दर्द, उन्हनि जूं तकलीफ़ूं, समाजी इशूज़। ऐं जेकॾहिं वरी अर्ली हुन जी शाइरी आहे त उहा बि ईअं आहे। ऐं मुंहिंजे लाइ हैरत जी ॻाल्हि इहा इन करे आहे जो इरफान महदीअ जो तहलीक हाला पुराणा सां हो, ऐं हाला पुराणा उन ज़माने में तोड़े जो उन रुजत पसंद अदबी तहरीक जो मर्कज़ त कोन हुई, जंहिं अयाज़ ऐं उन जे सॼी लॾे ते तनक़ीदूं कयूं, उन ते किताब लिखिया, उन ते तमामु दुआदार क़िस्म जूं न रुगो दरख़्वास्तूं कयूं, बल्कि उन्हनि खे जेलनि में विझाइण जूं बि कोशिशूं कयूं। उहो हिकिड़ो मकतब ऐं फ़िक्र हो। पर हाला में जेको मकतब ऐं फ़िक्र हो, ही मुंहिंजा पर्सनल ओपिनियन आहे, दोस्त इख़्तिलाफ़ रखे सघनि था। उहो बेसिकली बज़्म तालबुल मौला जो इलाइक़ो हो, ऐं बज़्म जेका हुई उहा पंहिंजे तौर तरीक़नि में त रुजत पसंद हुई, मुशाइरनि जे स्टाइलनि में, तरण ॾियणनि में, हिननि में। पर उनजी जेका ॻाल्हि मूंखे वणे थी, उहा उन ज़माने में बि हुननि वटि इहा क्वालिटी त हुननि क्लासिक वर्स सनफुनि खे टच कयो। यानी बज़्म जा जेके शाइर आहे उहे काफ़ी लिखंदा, बेत लिखंदा, वायु लिखंदा, जेके वरी ॿी धुर न लिखंदी, जेके अयाज़ या ॿियनि तरक़ी पसंद ते डायरेक्ट अटैक कंदा हुआ, उहे उन्हनि शयुनि में हू ग़ज़ल आहे, पोइ फारसी ज़िंदा हो, या हिकिड़ो वॾो हिकिड़ो कंफ्लिक्ट हो सिंध में इन थॉट जो, जंहिंजो मर्कज़ हो हिक माना में हैदराबाद ऐं हाला। ॿियनि शहरनि में अञा एतिरा वॾा शाइर न हुआ। इन अहिड़े माहौल में हिकिड़ो नंढो ॿार इन टोटल पैटर्न खां अलॻि पोइटा, इन टोटल पैटर्न खां अलॻि कहाणीकार आहे। यानी जेके वॾा हुनजे अॻियां बीठा आहिनि, तालबुल मोड़ा जहिड़ा माण्हू बि हुन तरह ई मुशाइरा बि अटेंड कया शुरू में, जेसि ताईं हुनखे, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त किताबनि खपाइण जे करे, यानी जेको हुन ज़िंदगीअ में तब्दीली आई हू मुताले जे करे न आई, पर जीअं त हू किताबनि खे खपाइण निकिरंदो हो पंहिंजा छपायल, त पोइ उन में अब्दुल हकीम अशर जहिड़ा माण्हू बि हुन सां मिलिया, उन में मुनीर शाह साहब जहिड़ा माण्हू बि हुन सां मिलिया, उन में फैज़ुल्ला पीज़ादे जहिड़ा बि माण्हू हुन सां मिलिया, उन में मां बि हुन सां मिलियुमि, इदरीस जतोई बि मिलियो। ईअं हैदराबाद में जॾहिं हू किताबनि खपाइण जे सिलसिले में आयो त सभ खां पहिरीं हुनजो जेको हल्को ठहियो उहो निसार हुसैनी ऐं हुनजी कंपनी हुई, जेके पंहिंजे पर में काफ़ी तरक़ी पसंद ख़्यालात रखंदड़ इंसान आहे। पोइ के राइटर आहे, के पब्लिशर आहे, ऐं हू मिर्कल हुन सां जेको मौजूदो आहे शख़्सियत सां, उहो कहिड़ो आहे त हू साॻे वक़्तु कहाणीकार हुआ, शाइर हुआ, स्टेज जो अदाकार हुआ, ॻाए बि थो, कंपोज़ बि करे थो, धुनूं बि ॾिए थो, ऐं अदाकारी बि करे थो स्टेज जी। त इहे सभई गुण हिकिड़े नंढड़े ॿार में गॾु थी, ऐं सिंध में अहिड़े जबर जे तौर में जेको जनज़िया जो ज़मानो हो, हुन हिकिड़ो तमामु बहितरीनु कंट्रीब्यूशन ॾिनो। मूं जॾहिं पहिरियों किताब 2024 में छपिरायो पिए पंहिंजे नज़मनि जो, त मां हबीब सां ॻाल्हायो। हबीब बि असांजे उन ज़माने जो दोस्त आहे, जॾहिं मां घणो वेंदो हुउसि हाला 80 में, त हुन मूंखे ॿुधायो त मां इरफान जूं कहाणियूं ऐं कुझु शेर नेट ते गॾु करे रखिया आहिनि, त उतां मूंखे इहा आइडिया आई त छो न मां या बि गॾिजी हुनजो हिकिड़ो किताब बि छपाए छॾियो त रिकॉर्ड में अची वञे।
वो नेट जी त असांखे आइडिया एतिरी कान्हे, न को असां एतिरा होशियारु आहियूं। हिते असां वटि हिकिड़ो नेट जो बादशाह वेठो आहे, असांजो प्यारो अबूबकर बुढ़ो, पर हाणे उहो एक्सपर्ट आहे, असां त हुनजे जुतीअ जे बराबरि बि न आहियूं। त उहो आइडिया खणी असां जॾहिं हीअ किताबु लॉन्च कयो त वरी ॿियो दफ़ो मां तव्हां दोस्तनि जे अॻियां इरफान ते ॻाल्हाइण लाइ मौजूदु आहियां। अॻे बि जॾहिं सकरन में असां प्रोग्राम थियो त काफ़ी दोस्त हिते मौजूदु आहिनि जिन जे अॻियां मां माना इहो ॻाल्हायो, पर हाणे मां उहा रिपीट ॻाल्हियूं नथो करणु चाहियां। सभ खां पहिरीं त मूं तव्हां दोस्तनि सां इहा ॻाल्हि शेयर कई त हू बाय बर्थ तरक़ी पसंदि राइटर, कहाणीकार हो, शाइर हो, अदाकार हो, ॻाइणो हो, सभु हुन में को। अच्छा, पब्लिशर हो। उन ज़माने में तव्हां सोचो त पब्लिशिंग करे वरी किताब खपराए बि थो। अच्छा, इन सां गॾु जेका ॻाल्हि ॿी मां तव्हां सां हिते शेयर करणु चाहियां थो, उहा जंहिं मूंखे ॾाढी तकलीफ़ बि ॾिनी आहे, ऐं मां तव्हां सभु मुंहिंजा दिलि दोस्त आहियो, ऐं मां हीउ मौक़ो हथां नथो विञाइणु चाहियां त तव्हां सां इहा मां शेयर कयां। उहा तकलीफ़ मुंहिंजी हीअ आहे त बराबरि इहा ॻाल्हि सही आहे त जॾहिं हुन सुसाइड कयो त मां हुन सां गॾु हुयुमि। बराबरि इहा ॻाल्हि सही आहे त मां इन गिल्ट में हींअर बि आहियां। मनोज बिल्कुलु सही थो चए त आउं हुनखे न बचाए सघियो। बराबरि हीअ ॻाल्हि बि सही आहे त रुॻो अकेलो मां न हुउसि हुन सां गॾु, पर ही दोस्त सईद मेमण पहिरीं सिरिफ ते वेठो आहे, ही बि ओॾी महिल हुन सां गॾु हो। असां 5 दोस्त हुन सां गॾु हुआसीं, 6 पाण हो, असां खां अॻु वेठो हो। उन्हनि 5 दोस्तनि मां असां 4 दोस्त गाॾीअ में वेही रहिया हुआसीं, पंहिंजीअ में मोकिलाए हुन खां। असां मां सिर्फ़ु सईद दोस्त आहे मेमण, जंहिं हुनखे आख़िरी दफ़ो पंहिंजे पाण खे उछलाईंदे ॾिठो। असां न ॾिठो, पर सईद असांखे ॿुधायो त हुन बाय बाय करे ऐं पंहिंजो पाण उन पथर जे दीवार तां दरिया में उछलियो। ख़ुदकशीअ ते हिते काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे, ऐं मुंहिंजो उहो 90s ऐं एंड ऑफ 80s जो ज़मानो उहो हो जंहिंजे लाइ हसन दर्स मुंहिंजो नालो रखियो त मां ख़ुदकशीअ जो रसूल आहियां। मुंहिंजी तव्हां ख़ुशि जेके बि दोस्त हिते मूंखे उन ज़माने में सुञाणनि था, उहे चङी तरह उन्हनि खे ख़बर आहे त मां 24 कलाक उन ज़माने में ख़ुदकशीअ खे ग्लैमराइज़ कंदो हो। मूंखे साईं मुनीर दड़का ॾींदो हो, उन ज़माने में झलींदो हो त तूं इहे ॻाल्हियूं न कर, छो त तुंहिंजे हल्के में जेके नौजवान छोकिरा शाइर ऐं शाइरीअ जा शौक़ीन आहिनि उहे मुतासिर था थियनि। पर मां शायदि एतिरो घणो न हुउसि अकुलमंद तॾहिं, त मां ओपनली 24 कलाक हुनखे सपोर्ट कंदो हुउमि, यानी ग्लैमर ठाहींदो हुउमि त सुसाइड ह्यूमन राइट्स जो बेसिक हक़ आहे इंसान जो, ऐं इहा हर माण्हूअ जो राइट आहे त हुनखे जॾहिं बि दिलि चए त करणु घुरिजे। ऐं इन्हनि ई ॻाल्हियुनि जे करे हसन मूंखे उनजो किताबु ॾिनो त वधो। ठीकु, इतफ़ाक़ अहिड़ो थियो त जॾहिं सुसाइड थी, ऐं जेका मां तकलीफ़ तव्हां सां शेयर करणु चाहियां थो, उहा मूंखे तॾहिं न आई पर हाणे आई आहे। कीअं? जॾहिं उहा सुसाइड थी ऐं असां उहे 5 दोस्त हुते मौजूदु हुआसीं, त असां पहिरियों कमु त इहो कयो त हुन सां लाॻापियल हुनजे रिश्तेदारनि खे इतलाह कयोसीं त बाबा अचो, हुन टको ॾेई छॾियो आहे दरिया में, त हुन जा माइट बि अची विया। सिजल ते महिल ताईं मुंहिंजा दोस्त ऐं हुन जा अज़ीज़ दरिया जे किनारे ते सभु मौजूदु हुआ। हुनजी डेड बॉडी 34-35 कलाकनि खां पोइ मिली हुई। त इन विच में छा थियो त पहिरीं त माहौल सॼो नॉर्मल हो, पर हिकिड़ो चाचो इरफान जो, ही बेसिकली जेको आहे न डी में सॾिबा आहिनि, त हुनजो हिकिड़ो रिटायर जस्टिस हो, हुनजो चाचो आयो दरिया ते ऐं हुनजे पीउ खे अची चयईं त जेॾीमहिल डेड बॉडी मिलंदी त तव्हां महिरबानी करे जनाज़ो न कराइजो, छाजे करे जो इहो सुसाइड आहे त इन जो जनाज़ो न थींदो आहे। उहा हिकिड़ी मज़हबी फैमिली, त हुनजे फैमिली में हिकिड़ो क्राइसिस अची वियो। हुते जेके हुनजो वॾो भाउ इमरान, हाणे शायदि हू गुज़ारे वियो, हुनजो वालिद साहब, हुनजा ॿिया नंढा भाउर सोट मासादा सभु आया, पर हू काफ़ी कंफ्यूजन थी वई। पोइ ओचितो हिकिड़ो टर्न थियो इशू, कहिड़ो त
त हुन जे वालिद साहब ही डिक्लेयर कयो त हीअ सुसाइड न आहे, ही मर्डर आहे, ही क़त्ल आहे मुंहिंजे पुट जो। ऐं उते मौजूद ऑन ड्यूटी SSP या ASPO ही बशीर मेमन साहब ड्यूटी ते हो तॾहिं कोटड़ीअ में हुनजी ड्यूटी हुई। उनखे हुननि प्रेशर ॾिनो, इहो हुननि जो रिलेटिव बि हो ऐं आहे बि अञा ताईं। उनखे हुननि प्रेशर ॾिनो त तव्हां लियाकत रिज़वीअ खे ॿधो, छाजे करे जो ही सुसाइड न आहे, ही मर्डर आहे जेको हुन कयो। OSP SSP या ASP जेको मेमन साहब हो उहो मूं वटि आयो ऐं मूंसां हुन पर मुंहिंजे मूंखां अचण खां अॻु में मुंहिंजा जेके उते दोस्त आहे उन्हनि मां हू प्यारे अबू बकर बुले सां मिलियो बिकोल हुन जे, छो मूंखे उहा ख़बर न आहे। मां टैंकर जे कंहिं कुंड में वेही रुआं पियो त हुन चयो त अबू बकर बुलो चए थो लियाकत शाह त लियाकत शाह पंहिंजे पाण खे त मारे सघे थो पर इरफान मेहदीअ खे कीअं मारींदो। सो मां क्लियर आहियां इन बुले साहब जे स्टेटमेंट खां पोइ त तव्हां मर्डर न कयो आहे पर फैमिली क्राइसिस में आहे, तव्हां असां सां ताउन कयो। मां हुनखे चयोमांसि त भाईजान डेड बॉडी मिली वञे तव्हां मूंखे ॿधी जेल में विझी छॾियो, मां रेजिस्ट न कंदुमि। पर पोइ बुले साहब ऐं प्लस ॿियनि दोस्तनि जे इंटरफेयर ऐं मदाख़लत सां पुलिस कन्वेंस थी त ही मर्डर न पर हीअ सुसाइड आहे। ॻाल्हि आई वई थी वई, मूंखे नसीम मिर्ज़ा अबू बकर ॿियनि दोस्तनि मन सईद सभिनी चयो त तव्हां तदफ़ीन जॾहिं मिली डेड बॉडी त तव्हां तदफ़ीन ते न हलो, पर मां ज़िद करे हलियुसि, मां वरी बि वियुसि। पर उहो मुंहिंजो आख़िरी चकर हो उहा हाला में। पोइ मां अॼु ॾींहं ताईं इन करे न वञी सघियुमि जो जेके पोयां बचा हुन जा उन्हनि जे दिलि में मुंहिंजे बारे में थोड़ी तकलीफ़ दह क़िस्म जी फीलिंग्स हुई। ऐं मां जीअं त हुननि जो एतिरो ई एतिराम कयां थो जेतिरो मां इरफान सां प्यारु कयां थो। हू हुन जा जेतिरा बि रिलेटिव्स आहिनि, हुन जा भाउर भेनरूं चाचा मामा सभु मुंहिंजे लाइ मोहतरम आहिनि। त मां चयो सोके जेकॾहिं हुननि खे मुंहिंजे वजूद मां तकलीफ़ अचे थी, मां हाला न वेंदुमि, मां क़बर ते न वेंदुमि, इट्स ओके। पर ॿ दफ़ा ईअं थियो आहे हींअर त 24 में बि मां कोशिशि कई त हुननि सां राब्तो कयां प्यारे हबीब जे थ्रू, ऐं हाणे बि जॾहिं हिन किताब ते त मूंखे मुख़्तलिफ़ ज़रियनि मां ख़बर पई त हिते मां चाहियां पियो त हुनजी किकी अचे, उन खां असां इहा इनाग्रेशन करायूं हा ऐं उन जा भाउर या केर बि हुन मां असां सां गॾु हुजे हा, पर हुननि इनकार कयो छो त हू चवनि था त असां अञा ताईं क्लियर न आहियूं त आया तूं हुनजो कातिल आहीं या न आहीं। ऐं जीअं त तो हिननि 30-35 सालनि में का अहिड़ी ॻाल्हि त कान करे ॿुधाई आहे जो असां सम्झूं त तूं कातिल न आहीं। मां तव्हां दोस्तनि जे थ्रू जेके हिते हाला मां दोस्त आया आहिनि उन्हनि जे माइटनि लाइ इहो हिकिड़ो ओपन पैगाम थो ॾियां त हू छा मां मुतमइन थियणु था चाहिनि त मां कातिल न आहियां, पर हू मुतमइन थियणु चाहिनि त मां इहे करण लाइ तयारु आहियां। मां इहे कंदुमि जेकॾहिं हुननि खे इन ॻाल्हि में ख़ुशी मिले। नंबर 2 ॻाल्हि त जॾहिं शायरी दोस्ती या रिश्तो मुंहिंजी ज़ाती तौर ते इन्हनि ॾांहुं पॉइंट ऑफ व्यू डिफरेंट आहे, तव्हांजी डिफरेंट हूंदी। त मुंहिंजे लाइ इरफान मेहदी बज़ाहिर त ज़ाहिर सुसाइड कई अथई त मरी वियो आहे क़बर में, पर मुंहिंजी दिलि नथी मञे। मां चाहियां या न चाहियां पर ज़िंदगीअ में को न को अहिड़ो वाक़ियो मुंहिंजो थी थो वञे तंहिंमां 2 त अहम आहिनि। मूं ताज़ो हिकिड़ी पंहिंजी पोस्ट अपलोड कई आहे त इरफान मेहदीअ खे मूं ख़बर न आहे त उहो मूं सही कयो आहे या न, पर हुनजे सालगिरह हुन वर्सियुनि में विराए छॾियो। यानी मां पाण बि हाणे महसूसु थो कयां त हुनजी सालगिरह अचे थी, मूंखे हिकिड़ो ॾींहुं अॻु बि यादि कोन्हे त हुनजी सालगिरह आहे सुभाणे, पर जॾहिं उहा अचे थी त मूं ते अलाए कहिड़ी कैफ़ियत तारी थी थिए त मां पनो पे न खणी जेको बि मुंहिंजे दिलि में ओॾी महिल ईंदो आहे मां लिखी छॾींदो। हाँ इहा गुज़िरियल 24-35 जीअं हू वियो आहे त इहा मुंहिंजी रूटीन आहे
ऐं इहो मां इन करे नथो चवां, अच्छा इहा किन दोस्तनि जो ख़्यालु आहे त मां उन्हनि सां एग्री थियण लाइ तयारु आहियां त इहा शायदि मुंहिंजी इनर गिफ्ट आहे, गिल्ट आहे, मुमकिन आहे। छाजे करे जो जॾहिं हुन सुसाइड कयो त पहिरियां 4 ॾींहं ही मुंहिंजे ॻोठ जा दोस्त शायदि आहिनि त मां माना ज़िलज़िले में हुउमि, छो मां सच पच में पियो सम्झां त हुन मुंहिंजे करे सुसाइड कयो, यानी जेको मां गिलेमराइज़ थो कयां सुसाइड खे, ही जेको मां बार बार थो चवां त मां ख़ुदकशी करणु घुरिजे, वॾे में वॾी प्यार जो सबूत आहे पाण सां वग़ैरह वग़ैरह, त मां 4 ॾींहं त इन ज़िलज़िले जे तूफ़ान में हुउमि त मां सच पच में पियो सम्झां त मुंहिंजे करे सुसाइड कई अथई। अॼु मां हिननि मुंहिंजे दोस्तनि खे बि ख़बर कान्हे, मुंहिंजो ज़िंदगीअ में घाटा दोस्त वेठा आहिनि, अबू बकर ऐं मुनीर साहिब वारा, उन्हनि खे बि ख़बर कान्हे त 9 तारीख़ 4 तारीख़ हुन सुसाइड कई, 9 तारीख़ मुंहिंजे नौशहर जे एड्रेस ते मूंखे हुनजो ख़त मिलियो अची। हुन 4 ख़त लिखिया, 3 पंहिंजे डायरीअ में, 4थों पननि ते। उहा डायरी त उहा मूं वटि हुई, उहा डायरी जेकॾहिं मां मिसाल कातिल हुजां त उहो डायरी त मां हुननि जे हवाले न कयां। ही अनीस मेमण असां वटि हींअर कोन्हे, अनीस मेमण उहो दोस्त हो जंहिंखे मां इहा मौजूदु आहे, महिरबानी माफ़ कजो, अनीस खे मां इहो कमु रखियो त भाभीअ खे डायरी ॾेई ऐं भाभी रूमाना ॾे ॾियारे मोकिले। असां खां ग़लती इहा थी त असां उहा न पढ़ी सघियासीं त उन में छा हो, पर जेको ख़त अची मूंखे मिलियो उन मूं तां इहो ज़िलज़िलो हटायो त मां हिन गिल्ट मां त निकिरी आयुसि त सुसाइड मुंहिंजे गुफ़्तगूअ जी वजह सां न आहे, पर जंहिं वजह सां बि आहे मां बि हुनजे माइटनि वांगुरु उन ॾींहं खां इन राय जो आहियां त इहो मर्डर आहे ऐं उनखे मर्डर करण वारो हू पाण। पर मां उहा ॻाल्हि इन करे नथो दोहरायां त हीअ हिकिड़ी अञा नई ऐं पेचीदह ॻाल्हि थींदी, इन जे करे मां वरी ॿियो दफ़ो दोहरायां थो ज़िमेदारीअ सां त हुनजा जेके बि रिश्तेदार आहिनि ख़ुशि रहनि, आबाद रहनि ऐं जे चाहिनि था मुंहिंजी दिलि खे चीरे बि ॾिसी सघनि था, न त जीअं बि हबीब साईं खे ॿुधाइनि त मां करण लाइ रेडी आहियां। ऐं उन खां पोइ मां हीअ पंहिंजी तकरीर पूरी कयां, मां तव्हां सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि शेयर करणु चाहींदुसि हिते त जेतोणीकि असां तकड़ में हुन जूं कहाणियूं, हुन जा मज़मून, हुन ते आर्टिकल गॾु करण जी कोशिशि करे चयोसीं त सभु गॾु थियनि, पर पोइ बि काफ़ी रहिजी विया आहिनि, छो त गुज़िरियल 2 हफ़्ता अॻु में मां अज़ीज़ गोपांग जो हिकिड़ो प्रोफाइल्स जो बुक पे पढ़ियो त उन में अज़ीज़ बि हुन ते हिकिड़ो प्रोफाइल लिखियो आहे जेको असां हिन किताब में न ॾेई सघिया आहियूं। त मां ऐं हबीब वरी तव्हां सां वचन था कयूं अॼु हिन स्टेज तां त असां ॿियो दफ़ो वरी कोशिशि कंदासीं त हुनजे माइटनि खे बि ठाहियूं, असां सां गॾु अचनि, छो त मुंहिंजी ख़्वाहिश त हिन में असां हुनजा अणलभ फ़ोटू बि ॾियूं, पर पोइ हुनजे माइटनि असां सां ऐं सभु शयूं पयूं आहिनि। हबीब जी इहा ॻाल्हि बिल्कुलु मां हिन सां एग्री न आहियां त को हुननि वटि उहे शयूं कोन्हनि के, हुननि वटि सभु शयूं पयूं आहिनि। असांजी हिकिड़ी वॾी हुई, साल हुन खां वॾी हुई, जेका मूंखे ऐं इरफ़ान खे भाउरनि वांगुरु भाईंदी, हर शइ असांजी, मुंहिंजी बि ऐं इरफ़ान जी बि उन वटि लिखत में मौजूदु आहिनि। पर हाणे ॿुधायोमांव त जीअं त हुननि खे मूंखां थोरी इहा शिकायत आहे त इन करे हू नथा शेयर करणु चाहिनि असां सां, न त मुंहिंजा हुनजे त माना हिकिड़ो ज़मानो अहिड़ो आयो जो जंहिं ॾींहुं असां हू नौशहरे न ईंदो त हाला मां ख़त लिखंदो, जंहिं ॾींहुं मां नौशहरे मां हाला न वेंदो हुउसि त मां नौशहरे मां ख़त लिखंदो। उहे ख़त बि हुननि वटि मौजूदु आहिनि, अधी मूंखे ॿुधाईंदी त उहे मां रखंदी थी वञा, तॾहिं त उहे बि मौजूदु हूंदा हुननि वटि, सभु शयूं हुननि वटि आहिनि। अवां सभई दोस्त जेके हुनजे फैमिली ते असरअंदाज़ थी सघो था, अवां खे बि असां अर्ज़ु था कयूं त असांखे तव्हां कुझु शयूं वठी ॾियो त प्रॉमिस आहे त असां वरी हिन जो ॿियो वारो छपाईंदासीं। ऐं उन खां पोइ वरी मां रुअण जहिड़ो थी वञा त मां हीअ 2 नज़्म आहिनि जेके अणछपियल आहिनि, मुंहिंजे हुन किताब में शामिल न आहिनि। हिकिड़ो 2024 जो आहे ऐं हिकिड़ो 2025 जो नज़्म आहे, मां तव्हां सां शेयर करे पंहिंजी चाह वठंदुसि। ही हिकिड़ो नज़्म आहे, ही 31 जुलाई 2024 जो नज़्म।
ऐं जेको मुंहिंजे हिन किताब में शामिल न आहे प्रिंट थियल। हिन जो उनवान आहे हिकु मासूम मोहबत जो जंगल, हिकु मासूम मोहबत जो जंगल। ग़ुलामीअ जे ऋण में रुली वियल सिंधुड़ी, ग़ुलामीअ जे ऋण में रुली वियल सिंधुड़ी ऐं वण ॿेड़ीअ जहिड़े तोखे न बचाए सघण जे पछताव, ऐं वण ॿेड़ीअ जहिड़ो तोखे न बचाए सघण जो पछताव। मूंखे तुंहिंजे 58 सालगिरह जे आगंद में विसामी वियल मेणबतियुनि जे रोशनीअ वांगुरु रखनि था। ग़ुलामीअ जे ऋण में रुली वियल सिंधुड़ी ऐं वण ॿेड़ीअ जहिड़ो तोखे न बचाए सघण जो पछताव। मूंखे तुंहिंजी 58 सालगिरह जे आगंद में विसामी वियल मेणबतियुनि जे रोशनीअ वांगुरु रखनि था। दुखदायक ख़ुशीअ जे ओट में वेही मां 31 जुलाई खे वक़्त जे कैलेंडर मां फाड़े तुंहिंजे यादि जे दीवार ते चंबड़ायां थो। तुंहिंजे यादि जे दीवार ते चंबड़ायां थो। हयाती दुनिया ऐं मूंखे, हयाती दुनिया ऐं मूंखे बेपरवाहीअ सां ॻंढे थी ऐं तारीख़ जी तवील शार हिकु मासूम मोहबत जे जंगल ते ख़तमु थिए थी। ॿियो नज़्म आहे, इहो 31 जुलाई 2025 जो आहे। हिन जो उनवान आहे ग़ैर हाज़िर शख़्स जी सालगिरह। गुज़री वियल ख़ुशियुनि जे ॾोरीअ में ॿधल, गुज़री वियल ख़ुशियुनि जे ॾोरीअ में ॿधल सार में ॿधल सातुनि जी रंगीन झंडड़ियुनि सां मां तुंहिंजी 59 सालगिरह जे सहन खे दर्द सां समझौते कयल माण्हूअ वांगुरु सींगारियां थो। बिना केक, बिना मेणबतियुनि, बिना छुरीअ, बिना जंहिंजी सालगिरह आहे उनजे हिकु सालगिरह जो सिंगारियल सहन वक़्त जे समुंड में हारियल ओछंगार आहे। पोइ बि तुंहिंजी सालगिरह मूंखे ख़ुशि करण में फ़तेहमंद आहे। पोइ बि तुंहिंजी सालगिरह मूंखे ख़ुशि करण में फ़तेहमंद आहे ऐं मां बि तोखे सालगिरहुनि ऐं वरसियुनि में विराए, ऐं मां बि तोखे सालगिरहुनि ऐं वरसियुनि में विराए हिकु गुनाह जहिड़ी लज़त वठां थो, हिकु गुनाह जहिड़ी लज़त वठां थो। पोइ बि इहा सफ़ाक तरीन मज़ाक़ आहे त ईंदड़ साल 60 सालनि जो थियण लाइ तूं कोन हूंदे। महिरबानी। असां सभिनी जे विच में जेका पर्सनैलिटी मौजूद आहे, मोहतरम जामी चांडियो साहब, दोस्तनि खे, हबीब सनाई खे, पंहिंजे प्यारे दोस्त लकी खे, जो हुननि हीअ किताबु छेड़ियो आहे ऐं तव्हां हीअ शानदार कमु कयो आहे। इहे सभु शयूं टिड़ी पकी वञनि न, ऐं ॼण त तव्हां इरफान मेहदीअ जी वजूद खे हिन किताब में सहेड़े छॾियो आहे। हिकिड़ी नंढी चुप हिन में आहे, ॿिए भेरे छपरायो थो आहे, न थियणु खपे। तव्हां ॿई ॿोली जा पारखू आहियो। एंथोलॉजी यादि जी कोन थींदी, यादुनि जी थींदी। हिकु यादि जी एंथोलॉजी कोन थींदी, इन करे एंथोलॉजी हमेशह यादुनि जी थींदी। त इन करे अॻे भेरे इनखे यादुनि करे छॾियो। निहायत शानदार तव्हां हीउ कमु कयो आहे। किताबु मूंखे मिलियो ऐं मूं बि किताबु पढ़ी छॾियो। इरफान मेहदी पाण बि हिकिड़ी घण पासाई शख़्सियत हो ऐं हिकिड़ो पंहिंजे दौर जो हिकिड़ो निहायत मुतहरिक ऐं हिकिड़ो ज़िंदगीअ सां भरपूर नौजवान हो। ऐं
असांजो तालुक़ु साॻी टही सां हो, 3 साल वॾो मूंखां, इन करे अदबी तरह बि हैदराबाद में मेल मुलाक़ात थींदियूं ऐं सियासी तरह बि आख़िरी 2-3 साल उतां हिकिड़ो वाक़िया ॿुधायां थो, उन में बि असांजो पाण में घणो इंट्रेक्शन रहियो, ज़ाती कचहरियूं गुज़रायूं। मां कुझु हुनजी यादूं, कुझु हुनजी शख़्सियत जे बारे में जेके मुंहिंजा तासुरात आहिनि, ऐं टियों जेको मौज़ू तमामु हिन सभिनी मनोज खां वठी सभिनी दोस्तनि ख़ुदकशी, ख़ुदि हिन किताब में शेख अयाज़ जा 2 ख़त जेके आहिनि तफ़सीली लिखियल आहिनि, पहिरियों ख़त वॾो तफ़सीली आहे, उन में बि हुन घणो लिखियो आहे तफ़सील सां ख़ुदकशी जे सवाल ते। इरफान महदी खे सम्झण जे लाइ 80 जो ॾहाको ऐं 90 जो ॾहाको, इहे 2 ॾहाका जरा असां सभु हमस रहियो। त हाणे उहो अदबी गॾिजाणियुनि जो रोमांस नज़र नथो अचे ओतिरो, न त ई असां वारी टही जेका आहे उहा मतिलबु हमस जेके हूंदा हुआसीं त अञा मुलाक़ातूं कोन थींदियूं त कलमी दोस्ती हूंदी। केतिरा दोस्त आहिनि असांजी टही जा जिन जी दोस्ती असांजी बाद में मुलाक़ातूं थियूं, पर पहिरीं हिकु टही जा हुआसीं त बख़्शण मेराणी सां कलमी दोस्ती हूंदी, मज़हर लगारी सां, ऐं हिकिड़ो पूरो दौर हो कलमी दोस्ती जो कल्चर हो। कलमी दोस्ती हाणे नई नस्ल खे ॿुधाए कोन थो यकीन न ईंदो छा थींदी आहे, पर कलमी दोस्ती कमाल जी, मुलाक़ात कोन थियल हुई पर दोस्ती हूंदी। ऐं अदबी गॾिजाणी, अदबी को प्रोग्राम कंहिं अदीब सां शाम, कंहिं किताब ते वेहक, त माण्हू परे परे खां बिना दावत जे, बिना सॾ जे हली वेंदो हो ऐं उनजो पंहिंजो रोमांस हो। अॼोके दौर सोशल मीडिया उन में फ़र्क़ु आणे छॾियो आहे। त इरफान महदी जो इब्तिदाई सॼो दौर जीअं दोस्तनि ॿुधायो आहे किताब में सॼो आहे, त उहो हुनजो शुरूआती दौर जेको आहे उहो सॼो अदबी आहे। ऐं ज़ाहिर आहे पुराणा हाला मां हुनजो जनमु आहे। पुराणा हाला ख़लीफ़े गुल मोहम्मद गुल हालाईअ खां वठी मखदूम ताकुल मौला खां वठी सोज़ हालाई असांजो प्यारो दोस्त हो, तमामु प्यारो भाउ, ऐं हीउ उनजे सोबत जो नौजवान हो। त हाला जो पंहिंजो हिकिड़ो ऐं उरूज़ी शाइरीअ में तव्हांखे ख़बर आहे त जीअं ट्रिखड़ सिंध जो हिकिड़ो वॾो ट्रिखड़ उरूज़ी शाइरी जो दौर माना ट्रिखड़ जो ज़िक्र ज़रूरु ईंदो, ईअं पुराणा हाला जो जेको रवायती शाइरी जो जेको दौर आहे उहो वॾो हिकिड़ो भरपूर दौर आहे। साहिब दीवान शाइरनि जी वॾो हिकिड़ी लिस्ट आहे हिकिड़ी। त हाणे ज़ाहिर आहे त पुराणा हाला जो उहो सॼो दौर जंहिंमें इरफान जहिड़े नौजवान जो माण्हू त गुज़रियो आहे, बिल्कुलु ईअं जीअं शिकारपुर खे नथा तव्हां कढी सघो शेख अयाज़ जे ज़िंदगी ऐं उनजे औसर। शिकारपुर जो अदबी माहौल, शिकारपुर उनजे रग रग में अचल आहे। ऐं पोइ ज़ाहिर आहे माण्हू जो पंहिंजो मिज़ाज, माण्हू जी पंहिंजी मिटी, हर को माण्हू त कोन थो इन्हनि शयुनि तां अचे। त हाला जो पुराणा हाला जो माहौल, उन में इरफान जो पंहिंजो अदबी तख़लीक़ी मिज़ाज, मां सम्झां थो त इरफान असांजी टही में उन्हनि नौजवाननि में हो जिन पंहिंजी नंढी वहीअ में वॾो नालो, जिन खे वॾी मञता हुई, जिन खे सॼी सिंध में माण्हू सुञाणंदा, ऐं पाण बि हिकिड़ो निहायत बेचैन ऐं हिकिड़ो मुतहरिक नौजवान। तव्हांखे इरफान सुठो लिखियो आहे हिन में नसीर मिर्ज़ा हिकिड़ी सिट में, त कंहिं गॾिजाणीअ में ज़वार नक़वी जे असां वेंदा हुआसीं ज़वार जे प्यारे जे आस्थाने ते, त उते चई त गॾिजाणी का दोस्तनि का ईद मिलन पार्टी, त चई त इरफान वाहिद नौजवान हो जेको 2 मिंट बि हिकु जाइ ते वेठो न थिए, अरण सां पे वेठो, अरण सां पे वेठो, अरण सां मुतहरिक, जेका मनोज चयो त एनर्जी एतिरी घणी जो हुन में वॾो मुतहरिक नौजवान। इरफान सां जेको मुंहिंजो जेतिरो बि इंटरेक्शन रहियो उन में दिलचस्प ॻाल्हि आहे त असांजी 2 तलख़ तजुर्बा बि थिया हिक ॿिए सां। ऐं जीअं नौजवानी ज़माने में शयूं थींदियूं उहो दौर बि अहिड़ियुनि शयुनि जो हो, ऐं हूअं मेल मुलाक़ातूं थींदियूं हैदराबाद में। असांजो जेको हाणे दोस्ती त मां नथो दावा करे सघां, पर जेको तालुक़ु हो, दोस्ताणो हो या मुलाक़ातुनि जो ऐं हिकिड़े कुर्ब वारो, उहो उन्हनि तलख़ियुनि खां पोइ थियो। पहिरियों वाक़ियो इहो जो हीउ जेको डॉक्टर असलम आज़ाद हाणे हिकिड़े हादसे जे करे पंहिंजी विञाए वेठो, जेका पंहिंजे तिरंगे जी हॾी हाणे बिस्तर ते आहे, इहो LMC में पढ़ंदो हो। हिननि हिकिड़ो LMC में फोरम ठाहियो हो, अदबी फोरम, नालो शाह, उन में हुननि हमीद सिंधीअ सां शाम रखी।
इहो 1999 जो साल आहे। ऐं पोइ जीअं त जेके नौजवान उन फोरम जा GSN वारा SST खे कमु करणु ईंदा कोन, इन करे नाला मटाए फोरम ठाहियो आहे त हुन में कमु करे सघिजे। त उहे जेके घणा जेके छोकिरा नौजवान हुआ जिन फोरम ठाहियो उहे हुया सिंधी शागिर्द तहरीक जा। ऐं त उन्हनि उते प्रोग्राम रखियो, उन में अदीब नूरुल्लाह शाह उनजी महिमान ख़ासि हुई ऐं एज़ाज़ी महिमान उन मूंखे कयो ऐं मुक़ररनि में इरफान महदीब शाह। मूंखां अॻु में इरफान तकरीर करे वियो ऐं इरफान में कोई शक न आहे त मुक़रर तमामु हिकिड़ो भरपूर मुक़रर पंहिंजे मौज़ूअ ते पंहिंजे सियासी तकरीरुनि में ऐं बाक़ाइदा हिकिड़ो मुक़रर हो स्टेज जो माण्हू। त हुन पंहिंजे जोश में वरी तकरीर कई, हुनजो निशानो सॼो अदीब हुआ उन तकरीर में। ऐं उहो हुनजो दौरु जेको हो उहो हुनजे सियासी दौर जो उरूज वारो ज़मानो उभरियो पिए। हुनजी शिकायत इहा हुई त इहे अदीब जेके आहिनि उहे सियासत खां परे आहिनि ऐं सियासत में हिसो कोन था वठनि ऐं ख़ासि तौर ते क़ौमी तारीख़ खां परे आहिनि। इहो हुन मौज़ू छेड़ियो ऐं हुन तनक़ीद कई घणी। मुंहिंजो मथां वारो आयो त मूं हुनखे जवाबु ॾिनो ऐं मूं जवाबु जहिड़ो हुन सख़्तु लहजे में अदीबनि ते जरह कई, मूं बि ओड़े ई सख़्तु लहजे में हुनखे जवाबु ॾिनो। मुंहिंजो तव्हां जा फिरकार अहिड़ा आहिनि त अदीब तव्हां कीअं अचे। पोइ मूं ॻाल्हि कई त तालीमी इदारनि में हे माहौल आहे, तालीमी इदारनि में हीअ सूरत हाल आहे, हे सॼो माहौल आहे। त हीउ साम्हूं वेठो हुजे, स्टेज ते हो पहिरीं पोइ साम्हूं अची वेठो, हुनखे मज़ो न पिया आयो मुंहिंजे जवाब में। नेठि मुंहिंजी तकरीर जे आख़िरी हिसे में हुन सां गॾु हुआ 5-6 नौजवान, उन्हनि खे वठी जीअं को माण्हू बाइकआउट करे या उथी वञे रद्द अमल में, उहो उथी हाल मां निकिरी हलियो। ज़ाहिर आहे सभिनी ते हिकिड़ो त मूंखे अदीब नूरुल्लाह शाह चयो त हीअ हिनखे तो चिड़ाए छॾियो आहे। मां त कोन चिड़ायो मत, मां हुनखे जवाबु ॾिनो आहे हिकिड़ो। सुभाणे इहो हिकिड़ो पहिरियों असांजो जॾहिं प्रोग्राम पूरो थी वियो त इहो जेको हाल आहे जंहिंमें प्रोग्राम थियो इन जे बिल्कुलु ॿाहिरि अवामी कैंटीन हूंदी हिकिड़ी LMC जेको अवामी क़िस्म जो मनो ठहियल हूंदो। वञा त इरफान वेठो आहे ॿाहिरि ऐं हुन सां नौजवान सां वेठा हुआ त मां सिधो इरफान ते लड़ी वियुसि। हो बि ॼण त कुझु थियो ई न हो, हुन बि ओतिरी प्यार सां मोहबत सां कुर्ब सां भाकुर ॿाहिरि मिलियो ऐं चई त इहो मंझंदि थी वई, चई मानी गॾु था खाऊं। मुंहिंजो मानी हुननि दोस्तनि जेका कई आहे चीन छॾण खे मानी पाण गॾु था खाऊं। मूंखे यादि आहे त उन LMC जे कैंटीन में सभ खां लज़ीज़ शइ हूंदियूं भिंडियूं तरियल भिंडियूं। माण्हू ख़ासि यूनिवर्सिटी में खाइण वेंदो हो, सीट जी खाइण वेंदो हो। असां उहे तरियल भिंडियूं खाधियूं जेको बि मानी सी ऐं ॼण कुझु बि न थियो। अच्छा न ज़िक्र हुन कयो न मूं कयो, जेका बि तलख़ी थी हुन प्रोग्राम। ऐं ॾाढो ख़ुशगवार माहौल में असां मोकिलाए वरी मिलण जो वाइदो करे पहुची आयासीं। हसन दर सां मूंखे बाद में ॿुधायो त मूंसां ज़िक्र कयो हुई इहो इन वाक़े जो, पर छुटी ॻाल्हि। ॿियो अहिड़ो तलख़ वाक़ियो थियो, दिलचस्प थियो, उहो ईअं थियो जो सिंधी शागिर्द तंज़ीमुनि जो हिकिड़ो इतिहाद थियो, उन में सभु आहे। उन में बाय रोटेशन हर तंज़ीम वटि ईंदी हुई सदारत, इतफ़ाक़ सां उहा असां वटि आई, सिंधी शागिर्द तहरीक वटि आई। त उन में DSF भी शामिल हुई, उन में जसाब भी शामिल हुई, सनाफ भी शामिल हुई, ये सब SST सब शामिल हुआ। दोदो मेहरी सदर हो शायद, ऐं ही उनजो तर्जमान जसाब मरकज़ी प्रेस तर्जमान। इन्ही खां अॻु में दोदो मेहरी मूंखे ॿुधायो त तव्हां उहा मीटिंग असां वटि थियणी, माना अवामी हाउस जेको हूंदो गाॾी खाते में अञा बि आहे, जिते हेठि किताब घर हूंदो, मथे ऑफिस हूंदी ऐं अवामी हाउस, त उते गॾिजाणी थी। त दोदे मेहरी चयो त इरफान मेहदी चए थो त हिते मीटिंग न करायो, हिते मां न ईंदुसि ऐं कंहिं ॿिए जाइ ते करायो। असांजी सदारत आहे, असांजी मर्ज़ी आहे, जिते बि रखूं मीटिंग। दोदे घणो ज़िद न कयो, चई बसि मां तव्हां ॻाल्हि कई, इरफान ई चयो ठीकु आहे। मां चयोमांसि मुंहिंजी संगती आहे, मां हुनखे पाण पुॼी वठंदुसि। इन मीटिंग खां हिकु शाम अॻु में तारिक अशरफ जी सोणी वारी ऑफिस ते मां वञी वेंदो हुउसि, त मां वञा त हिते उते इरफान वेठो। मां चयोमांसि इहो छा आहे वरी, इहो सुभाणे मीटिंग आहे, तो वरी इहो दोदे मेहरी ॿुधायो आहे, तोखे एतिराज़ थियो आहे। चई यार हीअ पंहिंजी संगत हीअ अलॻि आहे, हू मामला अलॻि आहिनि, उते बि उहे कंदासीं, हिते ॿाहिरि पंहिंजी ज़ाती मामिलो आहे, इन जो कोन था ख़राबु कयूं। ठीकु आहे। ॿिए ॾींहुं मीटिंग थी त हिन उथण शर्त ते एतिराज़ कयो। केरु केरु मीटिंग में हुआ, हे जमील सुमर जेको हाणे बिलावल हाउस वेठो आहे, इहो तॾहिं सिंध नेशनल फ्रंट में हूंदो, इहो उन जो प्रेसिडेंट हो।
माशरूक मला BSF तरफ़ां नुमाइंदो ऐं ईअं दोदो महरी ऐं इरफान महदी जसाब तरफ़ां नुमाइंदा। त हिन मीटिंग में बहरहाल एतिराज़ करणु शुरू कयो। मां ॿ टे भेरा चयोमांसि जाइ जो कहिड़ो मसइलो आहे, वरी एतिराज़ कई त मूं हुनखे बसि न पियो करे, मूं चयोमांसि तोखे वेहणो आहे त वेह, नथे वेहणो त हलियो वञ, ऐं उहो थी वियो कावड़ थी। पोइ हिनखे जमील सुमरो ऐं माशूक मला ॿई ॿार वञी परचाए वठी आया, वरी आख़िर पाता। हाणे इहा थी पहिरीं ॿी ऐं आख़िरी तलखी नंढी इहा केॾी आहे नौजवानी ज़माने में। इरफान जी जेका ब्यूटी, हे वाक़ियो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त उहा जेका थी LMC में, उन खां पोइ हुन ॿाहिरि वेठासीं त उहा ॻाल्हि छुटी। इन वाक़े खां पोइ, मीटिंग खां पोइ ॿिए ॾींहुं मूं यूनिवर्सिटी आयो ऐं नौजवान गदस जी हमेशह गॾु हूंदो आहे, अकेलो घटि हूंदो सियासी ज़माने में। इन सां अक्सर नौजवाननि जो पंहिंजो पूरो हिकिड़ो ग्रुप सां ऐं कचहरी कई उन तफ़सील सां। ऐं पोइ असांजो हिकिड़ी गहरी दोस्ती न पर हिकिड़ी कुर्ब वारो तालुक़, ऐं जेतिरे दफ़ा बि मुलाक़ातूं थियूं त ॾाढियूं सुठियूं थियूं। मजमूई तरह मां सम्झां थो त इरफान महदी हिकिड़ो तख़लीक़ी माण्हू हो, हिकिड़ो ज़हीन माण्हू, नौजवान हो, हिकिड़ो बेचैन नौजवान हो, ओवर एम्बिशियस बि ॾाढो, सभु कया, हर शइ कया, सभु की तरह मोटिवेट कया। इहा हुनजी शख़्सियत ऐं मिज़ाज में शइ हुई। ऐं इन ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ शायदि न थियां त इरफान जे केस में त मां सम्झां थो उहो वॾो भाग वारो हो, ज़हीन हो, होशियारु हो, लिखणु ईंदो हुउसि, ॻाल्हाइणु कमाल ईंदो हुउसि, ऐं तख़लीक़ी माण्हू हो, ऐं सियासी फ़हम रखंदो हो। इन करे हुनखे ॿिन्ही मैदाननि ते पंहिंजी उमिरि खां वधीक मञता मिली। जॾहिं कलम जे मैदान ते हो तब हुनखे मञता मिली, ऐं सियासी तरह बि हुनखे पंहिंजी उमिरि खां तमामु घणी मञता मिली। इन जो कोई शक न आहे। लेकिन इन करे इरफान महदी घटि में घटि समाज जे रवैये जो शिकार कोन थियो, जंहिंमें हुनखे वॾो मसइलो थियो हुजे। इरफान खे हिकिड़ो भरपूर हिकिड़ो मञता ऐं हिकिड़ो सॼी मान मिलियो, ऐं जेको असां सभिनी ॾिठो, असांजे साम्हूं हो सभु कुझु। इहो सम्झणु, मुर्तज़ा मुंहिंजो पुराणो दोस्त आहे, असां ॻाल्हाए पियो वेठे, उन ॾींहुं मुर्तज़ा जॾहिं मूं वटि आयो त बसि इरफान ते वेठी ॻाल्हाए, त इरफान मुर्तज़ा हाणे बि चई वियो त सियासत में न वञे। हा, मां सम्झां थो ईअं न आहे। हू बिल्कुलु सियासी माण्हू बि हुयो, राइटर सां गॾोगॾु, ऐं हुन में सियासी दांव हो, हुन में सियासी सलाहियत हुई, ऐं हिकिड़ो बरजुस्तो ऐं हिनखे जेका घणे में घणी जेका इरफान महदी खे सियासी मञता मिली, उहा सिंध क़ौमी इतिहाद जे ज़माने में मिली। जसाफ में त हू वरी बि हिकिड़ी शागिर्द तंज़ीम जो अॻुवान हो, पर सिंध क़ौमी इतिहाद में हुनखे हिकिड़े बिल्कुलु हिकिड़े अञा वधीक वॾी सतह जे हिकिड़ी नौजवान सियासी अॻुवान तौरु मञता मिली, ऐं उहा मञता उलंदो बि हो। ऐं मरहूम गुज़ारे वियो एजाज़ जतोई, ऐं पर एजाज़ जतोई सां हिन जी तमामु घणी गहरी दोस्ती हूंदी, ऐं हिनखे भरपूर दौर मिलियो। हाणे जेको हीउ सुवालु आहे, जेको सभिनी दोस्तनि पंहिंजे पंहिंजे नुक़्ते निगाह खां ॻाल्हि रखी आहे, मां हुन में पंहिंजी कुझु ॻाल्हियूं सम्झां थो, रखणु चाहियां थो। हिकिड़ो मूंसां सिर्फ़ु हिकिड़ो भेरो इहा ॻाल्हि कई, ऐं या इन ख़ुदकशी वारे वाक़े खां कुझु महीना अॻु ताईं, छो त उहो वक़्तु हिनजो डिस्टर्ब हो। नौजवान माण्हू आहे त हिकिड़ो बेपरवाही आहे माण्हू खे, पर ज़ाहिर आहे माण्हू शादी थो करे, ॿार आहिनि, अॻियां त पोइ ज़िंदगी जा जेके प्रैक्टिकल मामला आहिनि, हुन में ख़ासि तौर ते रोज़गार वारो मामिलो हिन जे लाइ हिकिड़ो वॾो ॾुखियो चैलेंज। ऐं हिन कोशिशूं बि जाम कयूं, उहा नथी सघे। उहो जेका मुंहिंजी हुन सां गुफ़्तगू थी, जंहिंमें हुन पंहिंजो ॻाल्हियूं खोलियो, त मां हुनखे चयो त हाणे तूं ॻाल्हि कढी आहे त मां ॻाल्हि कयां थो। मूं चयोमांसि जो तूं पाण खे ओवर एम्बिशियस थी एॾो फैलाए छॾियो आहे, जो हाणे लॻे थो तूं पाण खे सहेड़े सघी नथो। तूं प्रैक्टिकल लाइफ में अचणु चाहीं थो त वरी हक़ीक़त पसंदि थी ऐं सरज़मीन ते पेर रखो ऐं उतां पंहिंजी शुरूआत कर। उहा हुनजे वस में न आहे। जेको हाणे सबबु त ज़ाहिर आहे हुनजे दिलि में आहे, मां कोई असां अंदाज़ा लॻाए सघूं था त हुनखे आख़िर में कहिड़ी ॻाल्हि ड्राइव कयो हूंदो। पर ख़ुदकशी जे बारे में ज़ाहिर आहे ॿाहिरि नफ़्सियाती ॿुधाए सघनि था, पर जेको असांजो बतौर राइटर जे हिकिड़ो बाइब आहे, ख़ुदकशी जे बारे में दुनिया में को बि हिकिड़ो सबबु मौजूदु न आहे। हेॾो आलिम अलामा आहे काज़ी हिन बुज़ुर्गी जी उमिरि में करे सघे थो। हेमिंगवे हेॾो सग जो हिकिड़ी अलामत उहो बि करे सघे थो। दुनिया में सभई अहिड़ा मिसाल आहिनि, उनजो उहो बि हिकिड़ो सबबु आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कामन आहे,
दुनिया जे सभिनी ख़ुदकशियुनि में मिलाइजे त हिकु उनजो मुहर कामन आहे, उहा इहो आहे त ज़िंदगीअ में बेमानवियत पैदा थियणु, ज़िंदगीअ में बंदि घिटी में फासी पवणु ऐं उन जे नतीजे में वजूदी बहरान जो पैदा थियणु ऐं अॻियां का बि उमेद न हुजणु। उम्मीद जेकॾहिं कूड़ी बि आहे त माण्हू खे बचाईंदी, उम्मीद जेकॾहिं कूड़ी उम्मीद बि आहे, फॉल्स होप बि आहे न, उहा माण्हू खे बीहारे और जुस्तजू कराईंदी, माण्हू खे ॻोल्हींदो। पर जॾहिं माण्हू कंहिं बंदि घिटी में फासी पवे, कंहिं वजूदी बहरान में मुबतला थी वञे ऐं उन में हुनखे अॻियां का बि उम्मीद नज़र न अचे त ज़ाहिर आहे त अल्टीमेटली माण्हू अहिड़े फ़ैसिले ते वञे। तव्हां जेके बि माण्हू ॾिसंदव, जेके बि आहिनि, शोभा मुख़्तलिफ़ आहिनि, उमिरियूं मुख़्तलिफ़ आहिनि, सतहूं मुख़्तलिफ़ आहिनि, पर तव्हांखे उनजे अंदरि इहा जेका ज़िंदगी में बेमानवियत आहे ऐं उन जे अॻियां हिकिड़ी बंदि घिटी आहे ऐं वजूदी बहरान आहे ऐं उन में होपलेसनेस आहे, इहा माण्हू खे ड्राइव थी करे। पोइ ज़ाहिर आहे ऐं दुनिया जो को माण्हू अहिड़ो न आहे जो ख़ुदकशी हिकु लम्हे में कंदो वञे। ख़ुदकशी माण्हू सोचींदो आहे, उनखे अंदरि में पियो कंदो आहे या अटेम्प्ट पियो कंदो आहे। ख़ुदकशी ईअं थोरी आहे त को माण्हू ज़िंदगी को हिकु लम्हे जीत बि आहे त ज़िंदगी सां प्यार करे थो। ज़ख़्मी पखी आहे त बि जीअणु चाहे थो, ज़ख़्मी जानवर आहे त बि जीअणु चाहे थो, माण्हू पंहिंजे बीमारियुनि में वरितल आहे त बि जीअणु चाहे थो, माण्हू सख़्तु बेरोज़गारी में आहे त बि जीअणु चाहे थो। जेसि ताईं माण्हूअ जे अंदरि ज़िंदगीअ जी उमेद आहे त हू जीअण जा जतन माण्हू करे थो। इहा जेका बेमानवियत आहे, जेका होपलेसनेस आहे, मां सम्झां थो। ऐं बाद में असांजो उनजी घरवारी अदी रोमाना सां फैमिली जो तालुक़ु बि हो ऐं उनजी ॿारनि सां मुंहिंजे ॿारनि जो तालुक़ु आहे ऐं मुंहिंजी उनजे ॿारनि सां कॾहिं मुलाक़ात न थी आहे, पर अदी सां हिकु दफ़ो मुलाक़ात थी, इत्फ़ाक़ सां थी। मूंखे पाण तारुफ़ कराई, दादा मां फलाणी आहियां। पोइ मां चयो अदी त सॼी भेण आई, सही भाॼाई आई ऐं पर ज़ाहिर मां हसास मौज़ू आहे, पर ईअं मां जेतिरो बि माण्हू खे खोले सघे थो ॻाल्हि ओतिरो मां ज़रूरु खोलणु चाहियो, पर हुन उनखे अवॉइड कयो। चई हाणे इहो मौज़ू उनजी कहिड़ी अहमियत आहे, उनजी कहिड़ी ज़रूरत आहे हाणे उन ते ॻाल्हाइण जी, ऐं उन सां ॻाल्हि कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। मां हुनखे वधीक कोन चयो। मां सम्झां थो त इरफान महदी जो बि इहो ई मामिलो हो त इरफान महदी ओवर एम्बिशियस थी पाण खे एॾो फैलाए छॾियो। हुनजो जेको तरीक़े, जेको आख़िरी ज़मानो आहे हुनजो जेको ज़िंदगी जो स्टाइल हो, उहो मेंटेन करणु ॾुखियो हुनजे लाइ, जेका उनजी सूरत हाल हुई। ऐं हिकिड़ी घरेलू मसइला बि हुअसि, घणा मसइला हुअसि। लियाकत ॻाल्हि पंहिंजी वज़ाहत पेश कई ऐं मुर्तज़ा चयो त 164 जो बयान रिकॉर्ड करायो आहे लकी प्यारे। ज़ाहिर आहे त असां मां कंहिंखे बि इहो गुमान, अबू बकर जी ॻाल्हि 500 दफ़ा सही आहे। लकीअ जी जेका दिलि आहे इरफान सां, दुनिया में जेके को माण्हू पंहिंजे दोस्त सां का जेतिरी बि मोहबत करे सघे थो, लकी उन खां वधीक कंदो हूंदो, इरफान सां घटि न कंदो हूंदो। इन करे ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई त लकी पाण खे न मारे सघे थो, पर इरफान खे मारण जो तसवुर हुन वटि मुमकिन आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त हे जेको 80 जो ॾहाको, 70 जो ॾहाको, 90 जो ॾहाको, आख़िरी ॾहाको इन फैशन, त सॼी दुनिया में इहा ख़ुदकशी जो फैशन बि आहे। वजूदियत पसंद अदब जे नाले में या उन अदब जे अंदरि ख़ुदकशी जो रोमांस जेको आहे, इहो हिकिड़ी ग्लोबल लहर हुई। हाणे इहो कॾहिं अलॻि मौज़ू आहे, इन ते ॻाल्हाए सघूं था त इहो दुरुस्त आहे न आहे, पर ज़ाहिर आहे जेको ख़ुदकशी करणु वञी रहियो आहे उनजे लाइ दुरुस्त आहे, करे त करे थो। पर इहो जेको डिस्कोर्स हो, इहो जेको फैंटेसाइज़ करणो हो, रोमेंटिसाइज़ करणो हो ख़ुदकशीअ खे, उन बि तमामु घणनि माण्हुनि खे यकीन, इहो पूरी दुनिया में लहर हुई, पूरी दुनिया में। मुंहिंजो नंढो पुटु आहे ऐं उहो एग्ज़िस्टेंशियलिस्ट आहे। हाणे तव्हां सोचो त घर में मां हिकिड़ो पको मार्क्सिस्ट आहियां ऐं उहो एग्ज़िस्टेंशियलिस्ट आहे, त असांजा पाण में कहिड़ा बहस थींदा हूंदा। त कल्ह असांजी जामशोर जे घर शिफ्ट पिया थियूं, त कल्ह हुन पंहिंजी तख़्ती ठाहे, कल्ह जी ॻाल्हि ॿुधायां, ऐं मां हुनखे उन ते बि एप्रिशिएट ई कयो। ज़ाहिर आहे मां हुनखे छो झलियां या छो चवां तूं मुंहिंजे ख़्यालनि ते हल या तूं मुंहिंजे दॻे ते हल, हुनजो पंहिंजो तग आहे। कल्ह बज़ाहिर त हुनजी ज़िंदगी में सभु कुझु ठीकु आहे, सुठो घर, सुठी तालीम, सुठो माहौल, सुठा दोस्त, सुठा माइट, सभु कुझु आहे। कल्ह लकी जॾहिं हुन पंहिंजे किताबनि जो शेल्फ जे मथां हिकिड़ी तख़्ती ठाहे रखी ऐं मां राति देरि ताईं हुन सोचींदो रहियुसि। कामियो जो जे डायलॉग में खयल आहे
लिविंग किल्स, ज़िंदगी मारे थी। मां हिन ॿार जे हथ में या तख़्ती ॾिसी मूंखे परेशानी बि थी, पर मां हुनखे वरी एप्रिशिएट बि कयो हुनजे तख़्ती ठाहिण ते, तख़्ती जे आर्ट ते, तख़्ती जे किताब ते। पर ज़ाहिर आहे हाणे हिकिड़ो 22-23 साल 22 सालनि जो हिकिड़ो ब्रिलियंट नौजवान जेको अदब ऐं फ़लसफ़े जो शागिर्द आहे ऐं उहो पंहिंजे बुक शेल्फ ते रखे थो त लिविंग किल्स, छो त मां हुनजे सिचुएशन में वञी हुनजे कैफ़ियत खे महसूस नथो करे सघां। वो पंहिंजी सिचुएशन में रहे थो। उहा सिचुएशन कॾहिं ऑब्जेक्टिव आहे कॾहिं सब्जेक्टिव आहे, तव्हां तय नथा करे सघो। त इरफान महदी जहिड़ा नौजवान जेके ज़हीन तख़लीक़ी बेचैन आहिनि, ऐं इहा बेचैनी ज़हीन माण्हुनि खे नसीब थींदी आहे। इहा बेचैनी को थोरी को न ॾकंदी आहे। इहा जेका सरगर्मी आहे, जेके मनोज चयो त एॾी घणी एनर्जी हुनजे अंदरि हुई, इहा ज़ाहिर आहे त बेपनाह ज़हीन। ऐं तव्हां ॾिसंदव त ही शिज़ोफ्रेनिया जी बीमारी उहा अक्सर दुनिया जे तमामु ज़हीन तरीन माण्हुनि खे थींदी आहे। नफ़्सियाती मुंझार में कॾहिं त फूको दिलचस्प हिकिड़ी ॻाल्हि कई, फूको जा किताब लिखियल आहिनि, मिशेल फूको जा। हू चए थो नफ़्सियाती जंहिंखे तव्हां सम्झो था बीमारी ऐं जंहिंखे तव्हां चरियो सम्झो था उनजो इलाज न करायो। इहा फूको जी पोज़ीशन आहे। छो त हू चए थो ही समाज इन ग़लति फ़हमी में मुब्तला आहे त जेको हुन जहिड़ो न आहे उहो चरियो आहे। ऐं हिकिड़ो माण्हू तव्हांजे एम्बिट खां निकिरी वियो आहे, हिकिड़ो माण्हू तव्हांजे हिसार मां निकिरी वियो आहे, हाणे तव्हां चओ था हिनखे टिकियूं खाराए, हिनखे इस्पताल में दाख़िल करे, हिनखे सुयूं हणी हिनखे वापसि मोटायूं त असांजी कम जो थिए। इन करे फूको जी वॾी पोज़ीशन आहे मैडनेस। त इहे जेके ज़हीन माण्हू थियनि था, ज़ाहिर आहे त उहे पंहिंजे अंदर जे वातावरण में गुज़रनि था। त इरफान महदी जो बि असांजे लाइ यकीनन उनजे हमसरनि लाइ मूंखे यादि आहे उहो ॾींहुं असां मां हर हिकु यादि हूंदो त जीअं हसन दर्स जो हादसो हिकिड़ी विझ थी किरियो, ऐं जीअं हाणे आकाश जो वाक़ियो, आकाश खणी वॾी उमिरि जो दर्दनाक थियो। इरफान जो जेको वाक़ियो हो उन पंहिंजी पूरी जनरेशन खे सख़्तु हिकिड़ो लोटे छॾियो। छो त हुनखे कॾहिं मायूस न ॾिठो असां, हुनखे बज़ाहिर जंहिं बि ॾिठो हूंदो इरफान खे, हुनखे सदाई मुल्कनो चहिरो, सदाई एपुर एतमाद, ओवर कॉन्फिडेंट ऐं लीडरशिप क्वालिटी रखंदड़ माण्हू ऐं बहादुरी सां मौक़िफ़ रखण वारो, लाउड थिंकिंग वारो, जेके चइबो आहे न अंग्रेजी में शाउटिंग पर्सनैलिटी, माना हू चुप करे वेहे त बि तव्हांखे लॻंदो त हीउ ॻाल्हाए रहियो आहे। अहिड़े क़िस्म जो जंहिंजे शख़्सियत में वजूद में किथे बि का मायूसी ऐं का ज़िंदगी इहा नज़र न ईंदी हुई, उहो जो वरी पाण खे दरिया जे हवाले करे ऐं कंहिं अहिड़ी सूरत हाल में त बिल्कुलु इहे माण्हू इहा साबित करे थी त हू पंहिंजे अंदर खे सेटल करण में कामयाबु न वियो ऐं उनजे आसपास दोस्तनि उनखे सम्झण में ज़ाहिर आहे त असां मां कोई नंढी उमिरि जा नौजवान सभु, मुंहिंजो पंहिंजो नंढो भाउ आहे, हुन पंहिंजी सॼी आकाए मारे छॾी, 25 सालनि खां हॉस्पिटलाइज़, स्किज़ोफ्रेनिया, GSN में रहियो आहे, बशीर खान जो यादगार रहियो आहे, ऐं भरपूर पंहिंजी नौजवानी में रहियो, स्किज़ोफ्रेनिया। छा था करे सघूं? हुनखे 4 भेरा कराए घर वठी आईंदा, वरी घर पुलिस घुराए हुनखे वापसि मोकिलिणो पवंदो साॻियो। पर माण्हू जे अंदर में छा छा शयूं, इरफान महदी मां नथो सम्झां त पंहिंजे दौर जे हालतुनि जो शिकार थियो, इहो मुंहिंजो राय आहे। इरफान महदी पंहिंजे अंदर जे बुहरान जो शिकार थियो, जेके हू संभाले कोन सघियो। हुन पाण खे एॾो फैलाए छॾियो जो हाणे जॾहिं ज़िंदगी जे प्रैक्टिकल मरहले में दाख़िल थियण वारो हो त हुनखे पंहिंजे वजूद खे सहणे न पियो सघे। कॾहिं कॾहिं माण्हूअ जो वजूद माण्हूअ जे अख़्तियार मां निकिरी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं माण्हू जे अंदर जूं हालतूं या ॿाहिरियूं हालतूं माण्हू जे अख़्तियार मां निकिरी वेंदियूं, माण्हू जो पाण माण्हू जे अख़्तियार मां निकिरी वेंदो आहे। इरफान जो क्राइसिस अहिड़े क़िस्म जो न त हू सभागो हो, साइथ वारो हो, हुनखे मोहबतूं मिलियूं, हुनखे ममता मिली, ऐं बहरहाल ॻाल्हि ख़तमु थी कयां त इरफान महदी जो जेको लाॾाणो आहे, जेको विछोड़ो आहे, उहो दर्दनाक हुयो, आहे, रहंदो। ऐं रुगो पॉज़िटिव ॻाल्हि हिकिड़ी आहे जेका लकीअ चई त हुनजो चहिरो सदाई जवान रहंदो ऐं चहिरो सदाई ईअं मुस्कुराईंदड़ रहंदो, चहिरो सदाई बहकंदड़ रहंदो। इरफान खे हमेशह जॾहिं बि ॾिसबो तस्वीर में
त उहो हमेशह अहिड़ो ई ताज़ो तवानो खिलंदड़ ज़िंदगी सां भरपूर हसीन सुहिणो ख़ूबसूरत अहिड़ो जेतिरा बि सुहिणा लॻ वञो अहिड़ो प्यारो माण्हू मां सम्झां थो इहो ई हिकिड़ो वाहिद पंहिंजी दिलि जी तस्कीन ॾियण लाइ हिकिड़ो पासो आहे। ऐं बाक़ी ज़िंदगी जी जेका मानवियत आहे ऐं बेमानवियत आहे मूं सवेल ॻाल्हि कई मां ख़तमु थो ॻाल्हि कयां। अलामा आयत काज़ी साहिब जे पंहिंजे बारे में किसो लिखियो आहे यादुनि में त अलामा साहिब ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान खे जेको ही प्रोफेसर हो उर्दू वारो उनखे हुन घुराए उन शागिर्द हो तो काज़ी साहब जा शागिर्द हुआ डॉक्टर बलोच साहब आलिपुर साहब ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान ये सभु उनजा क़रीबी शागिर्द आहे। त हुन लिखियो आहे यादुनि में जेको मदद साहब किताब सहेड़ियो आहे त अलामा साहब पंहिंजे शागिर्द खे घुराए पुछियो ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान खे त भला पाण ग़ज़ाली जो शागिर्द कोई लॻा अलामा आया काज़ी ग़ज़ाली न पक्को ग़ज़ाली न ऐं पक्को मज़हबी माण्हू आहे उहो पंहिंजे शागिर्द खे घुराए पुछे थो त ख़ुदकशी हराम आहे या न आहे भला हर सूरत हाल में हराम आहे या किन सूरत हालनि में जाइज़ आहे। ऐं हुन त हुनखे जवाबु उहो ई ॾिनो हूंदो पोइ जॾहिं ख़ुदकशी हुन कई अलामा साहिब त उन जनाज़े नमाज़ न पिया पढ़नि पोइ नेठ जेको आहे ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान साहिब पढ़ाई ऐं हुन उनजी जस्टिफिकेशन ॾिनी फिके मां त अहिड़ी सूरत हाल में त दुनिया में ख़ुदकशियूं कंदड़ माण्हुनि जा जेके प्रोफाइल आहिनि उहे अजीबो ग़रीब हुनजो को बि हिकिड़ो सबबु न आहे। असां सभिनी जे लाइ इहा हिकिड़ो लतीफ़ साईं जी सिट मां था खणूं त सजणो भॻे हद जीअं दोस्त वेंदा हलिया आहिनि दुनिया में सभु वञे थो पर प्यारा माण्हू आहिनि उहे दिलि चवंदी आहे त कॾहिं वरी कचहरी कजे हुनसां भला वरी हुन सां मिलिजे वरी हुन सां पैसा कजनि भला विढ़जे हसन तरस ईअं 2011 सॼी उमिरि गॾु गुज़री अक्सर दिलि चवंदी आहे त काश हुजे आकाश वियो हींअर त मतिलबु रोज़ यादि ईंदो आहे त इहो फोन ईंदी फोन कंदो अबू किथे आहे वधीक अची वियो आहियां। अहिड़ा प्यारा माण्हू जेके माण्हू ज़िंदगी में अचनि था पोइ ज़ाहिर आहे उन्हनि जो विछोड़ो ताईं दर्द थिए थो पर तव्हांखे लख शाबसूं आहिनि जो तव्हां इरफ़ान जो तहरीरूं ऐं पंहिंजे कहाणियूं मां हुनजूं या न पढ़ियूं आहिनि पर हिन जी शाइरी मां सॼी पढ़ी जेका हिन में आहे शाइरी में हू बिल्कुलु लॻी थिए जो बिल्कुलु ॿियो मुख़्तलिफ़ माण्हू आहे ऐं जेकॾहिं हुन में कुनूतियत आहे या मायूसी आहे त बि जुज़वी आहे घणे भाङे हुनजो समाजी ख़्यालु हुन ते हावी आहे रुमानवी ख़्यालु हुन ते हावी आहे पर मां सम्झो घणे बसवे सभिनी बसवे हिकिड़ो प्यारो असीम माण्हू इरफ़ान महदी ऐं तव्हां हुनखे यादि कयो आहे दोस्तनि खे गॾु कयो आहे असां सभिनी खे हिन में महफ़िल में शरीक थी ख़ुशी थी आहे। ॾींहं जो मिलिया ॾुख रोज़ मंझि रातियूं दिल भरे पई सुॾका दिल भरे पई सुॾका लबनि ते तुंहिंजूं लातियूं जलवे लाइ झातियूं पाए परियो इरफ़ान ॾांहुं। सो हाणे मां पंहिंजे आख़िरी मुक़रर खे दावत ॾींदसि सर कंवल सिंधी असांजो आख़िरी मुक़रर आहे उन्हनि खे मां दावत ॾींदसि त प्लीज़ तव्हां स्टेज ते अचो ऐं इरफ़ान महदी जे लिखड़नि ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। एंथोलॉजी जा पार्टिसिपेंट सभिनी खे मुंहिंजो सलाम। हिकु त मां अचानक स्टेज ते वेठो वरी तक़रीर सभिनी खां आख़िर में मुंहिंजे लाइ तमामु हिकिड़ो इम्तिहान आहे वॾो त लियाकत ऐं जामी मुर्ता सियाल इन्हनि दोस्तनि जे तक़रीरुनि खां पोइ मुंहिंजी तक़रीर ठहे कोन थी ऐं ॿुधंदड़ बि शायदि मायूस थियनि पर चलो हाणे हिकिड़ी रस्म आहे मां कुझु यादूं जेके मुंहिंजे ज़हन में आहिनि उहे मां ज़रूरु पेश कंदुसि। दरअसल लियाकत ई मां पटीअ खां वठी गॾु पढ़िया ऐं अॼु ॾींहं ताईं असांजी दोस्ती ऐं दोस्तीअ जो जेको ओज आहे उहो अञा ताईं क़ाइम ऐं दाइम आहे। रुलाकियूं कयूं हराम पायूं कयूं दोस्तियूं दुश्मनियूं सभु गॾु रहियूं। इरफ़ान लियाकत जो महबूब हो ऐं लियाकत मुंहिंजो महबूब हो आहे अलाह सी हयाती ॾिनी त इहो असां जो जेको चेन हो महबूबनि जो जेको चेन हो
उन में कॾहिं कॾहिं मां पाण खे हारायल सम्झंदो हुउसि ऐं कॾहिं कॾहिं वरी इरफान बि पाण खे हारायल सम्झंदो हो। उहो चवंदो लियाकत मोजो महबूबा तूं किथां विच में आयो, त मां चवंदुसि लियाकत मोजो महबूबा तूं किथां विच में ट्रिप आयो। तो इहो असांजो हलंदो रहंदो। पोइ जॾहिं कई मूंखे वाइके यादि आहिनि इरफान जा, लियाकत जा, तमामु घणा, छाकाणि त असांजी सुबुह थींदी हुई लियाकत जी मुंहिंजी, स्कूल वेंदा हुआसीं त उन खां पोइ वरी असां घर राति जो वेंदा हुआसीं। असां सॼो ॾींहुं रोला कयूं, कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं किथे। मशहूरु असांजी जोड़ी हूंदी नौशहरे में, जेके कॾहिं कॾहिं लियाकत खे मां घर ताईं छॾणु वेंदो हुउसि। जॾहिं घर ताईं हिनखे छॾणु वेंदो हुउसि लियाकत खे, त वरी मोट खाई लियाकत मूंखे घर ताईं छॾणु ईंदो ऐं इहे 2-3 चकर ईअं ई हलंदा। इहे कैफ़ियतूं हुयूं असांजूं हुन दौर में। त इरफान लियाकत वटि ईंदो, कई दफ़ा लियाकत ऐं मां हाला ताईं वियासीं, हैदराबाद वियासीं। ऐं जॾहिं बि इरफान ईंदो त ज़ाहिर आहे त असांजो गॾु हूंदा हुआसीं त वरी हुन सां बि ओतिरी वेझड़ाइप, ओतिरी पंहिंजाइप, ऐं उहो बि असांजो महबूब हो। पोइ मूंखे यादि आहे त मूं चयोमांसि इरफान खे त या तूं कॾहिं पंहिंजी ज़ाती पंहिंजी जेका कैफ़ियत आहे तुंहिंजी, उहा त असांखे ॿुधाए, तोसां प्रॉब्लम छा आहे, तुंहिंजा मसइला कहिड़ा आहिनि। त हुन लता जो हिकिड़ो गानो जुंगारियो, ख़बर न आहे तोखे यादि हुजे न हुजे, त मोहे भूल गए सांवरिया, यादि आहे। उहो हुन ॻायो ऐं हुन खां लुड़क लड़ी पिया। ऐं यकीनन हिकिड़ी दुखदायक कैफ़ियत हुई। त मूं सम्झो त इरफान जो मुख्य मसइलो जेको आहे उहा हुनजे अंदर जी पीड़ा आहे। जीअं जामिया बि चयो त उहा हुनजे अंदर जी जेका पीड़ा आहे। आमतौर असां बि कॾहिं कॾहिं लता जा, किशोर जा, मुकेश जा इहे दुखदायक गाना ॿुधंदा हुआसीं, त उहा कैफ़ियत जेका हुनजे अंदर जी हुई उहा हू उन्हनि जे ज़रिए ॿाहिरि कढे पियो। पर मां सम्झां थो त ख़ुदकशी जेका आहे उहा पंहिंजी जान जो ख़ात्मो जेको आहे उहा तव्हांजी उन अज़ियत खां छोटकारे जो जेको तसवुरु आहे उहो इहो आहे त मां हाणे अज़ियत बर्दाश्त करण जे लाइक़ु न आहियां, तंहिं करे मां पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणियां। जीअं मां बि आज़ादु थियां ऐं जेके मूं मां ॿिया फाथल आहिनि त उहे बि आज़ादु थियनि। इहा अंदर जी हिकिड़ी पीड़ा आहे। मुंहिंजे ख़्याल में त हुजणी ई घुरिजे त तव्हां ज़िंदा रहो। उहा उन खां ख़ुदकशीअ खां वॾी अज़ियत आहे त तव्हां ज़िंदा रहो ऐं रोज़ पंहिंजो पाण खे मुअल ॾिसो। छाकाणि त असां जेको रहूं था हिन सोसाइटी में, हिन कल्चर में, चारों तरफ़ असांजे मसइलनि में घिरियल हो। तव्हां घर खां ॿाहिरि निकिरो त तव्हांजे साम्हूं जेको आहे सो मसइला कर खयो बीठा। ऐं इहो राति ताईं असां जियूं कीअं था असांखे त का ख़बर कोन्हे। कीअं पिया जियूं, कीअं पिया हलूं। ज़िंदगी आहे हले पई, उहो चक्रियो आहे जंहिंमें असां पंहिंजो अदब, सियासत, सहाफ़त इहे असां नौशहरे खां शुरू कयूं। मूंखे यादि आहे त जॾहिं असां अदबी मेला कराया, अदबी किताब छपराया, असां वटि पैसा न हूंदा हुआ त मूंखे हिकिड़ो दफ़ो माइटनि जी चोरी करणी पई। 500 रुपया चोराए मूं किताब में चंदो ॾिनो त उहो किताब छपी। इहे नंढपण जूं असांजूं। ऐं मार्शल लॉ दौर में 78 में या 79 में मां गिरफ़्तार थी वियुसि। सबरी मिलिट्री कोर्ट मूंखे सज़ा ॾेई छॾी। मां जेल हलियो वियुसि। नंढड़ो ॿार हुउसि अञा त 9th क्लास में हुउसि शायदि। मां जेल हलियो वियुसि, लांडी जेल में मूंखे हिननि बंदि करे छॾियो। सज़ा पूरी करे जॾहिं मां वापसि आयुसि त
नौशहरे में मूंखे हीरो करे सियासी पार्टियुनि में मां हीरो थी छाकाणि त हिकिड़ो त नंढो ॿार ॿियो सज़ा काटिया समरी मिलिट्री कोर्ट मां त असांजा जेके मिट माइट लियाकत खे पंहिंजे ॿारनि चयो त बाबा हाणे कमल सां नाहे मिलणो क्रिमिनल जेल काटिया हुआ इहो तोखे बि ख़राबु कंदो ऐं तूं बि जेल वेंदे पर लियाकत असांजो जेको आहे सो इहो अणटुट जेको रिश्तो हुयो उहो न टुटो ऐं मुंहिंजे ॿारनि बि मूं ते प्रेशर विधो त ही शिया आहिनि तूं उन्हनि सां न मिलंदो त तूं बि शियो थी वेंदे छाकाणि मुंहिंजा माइट वहाबी आहे इन करे त इहे हिकिड़ा तज़ाद हुआ जेके हलंदा 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 पर असांखे को बि टोड़े न सघियो कॾहिं कॾहिं इरफान मेहंदी चवंदो यार कवर माफ़ कजांइ इहो लियाकत मूं खयो त मूं चयोमांसि त तो वटि इहो आरज़ी आहे इहो लियाकत मौजूदु ई रहणो आहे हमेशह ऐं अॼु बि जॾहिं लियाकत सुबुह जो पंहिंजो गुड मॉर्निंग फेस रखंदो आहे त मां वरी हिकिड़ो रोमेंटिक गानो उनजे फेस ते मोकिलींदो आहियां अॼु बि ताईं बि त हू मेरे महबूब क़यामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मेरी मोहब्बत होगी तो इहे असांजा सिलसिला रहिया पर इरफान हिकिड़ो अज़ीम दोस्त अज़ीम लिखारी ऐं सचो सियासी वर्कर इन जहिड़ा इरफान जहिड़ा सियासी वर्कर अॼु जे दौर में अणियल आहिनि अॼु मफ़ादनि जो ऐं ख़ुदगर्ज़नि जो दौर आहे जेकॾहिं का गर्ज़ न आहे त पोइ उहा छा सियासी वर्कर हुजे चाहे उहो जेको आहे उहो सुठो बहरहाल मूंखे हिकिड़ी ख़ुशी इहा आहे त इरफान खे यादि करण लाइ असां मौजूदु आहियूं सुभाणे असां मरी वेंदासीं असांखे केरु यादि कंदो असांजो को कारनामो ई कोन्हे असां त कुझु कयो ई कोन्हे असां ते किताब केरु लिखंदो त उन रेफरेंस सां त इरफान हिकिड़ो अज़ीम उनखे मञता मिली आहे इरफान अॼु बि जेको आहे सो असांजी दिलनि में ज़िंदा आहे सदाईं अलाह से उनखे जन्नत नसीब कंदो हमेशह ज़िंदा ई रहंदो ऐं मां हिकिड़ो हिन में मां हाणे पढ़ियो पिए मां सम्झां थो त उहो थोरो हिकिड़ो नंढड़ो सिटूं आहिनि बख्शण मेराणवीअ जूं लिखियल आहिनि उन में थोरो अहातो थी सघे थो शायदि तुंहिंजो ग़म कंहिं अहिड़े गुस्से खे जनम ॾिए जितां असीं पंहिंजे बेहसीअ जो एहतसाब करे सघूं न त प्यारा हाणे त असां जूं पोड़ियूं उम्मीदूं बि तोजियां ख़ुदकशीअ लाइ सोचनि थियूं महिरबानी सर मुनीर शाह खे दावत ॾींदसि त प्लीज़ तव्हां स्टेज ते अचो फॉर वॉट ऑफ थैंक्स जेकॾहिं मां आयो आहियां त तव्हांजी महिरबानी शुक्र सां गॾु ॿ ॻाल्हियूं मां बि वाज़े कंदो हलां अॼु काफ़ी एतिराफ़ थिया आहिनि अच्छा मां को एतिराफ़ कोन थो कयां पर मां वाक्य जे तसलसुल जे हवाले सां नॉलेज में इज़ाफ़ो छो पंहिंजो तजियो जेको हूंदो आहे सदाईं तॾहिं हूंदो आहे जॾहिं इंफॉर्मेशन पाण वटि हुजे मां सम्झां थो त इरफान ते जेको आर्टिकल इरशाद काज़िमी लिखियो उनखे गौर सां पढ़ण जी ज़रूरत आहे ऐं मां उन जे 99% न पर 100% उन सां सहमत थो कयां ऐं उन सहमत जो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त सदस्य जे अमल खां हिकु हफ़्तो 10 ॾींहं हैदर मंज़िल ते असां 4 रातियूं गॾु हुआसीं जो तॾहिं मुंहिंजी रहाइश बि हैदर मंज़िल ते हूंदी ज़िया शाह जो कमरो हूंदो उन में मां ज़ियार रहंदा हुआसीं ऐं साईं हाउस अरेस्ट हो पर मुंहिंजो नालो फैमिली लिस्ट में लिखियलु हूंदो हुन करे मां अचणु वञणु थींदो ही शाम जो ईंदो ऐं पोइ असां हिनखे वठी ईंदा हुआसीं दोस्ती थी वई हुई हुन सां पुलिस वारनि सां सख़्तु तरीन मायूस हो हू पंहिंजे समाजी ऐं ज़ाती ज़िंदगीअ खां घरेलू परेशानियुनि में मां मुख़्तसर तकरीर में तफ़सील नथो ॼाणो टिप्स तव्हांखे सख़्तु मायूस हो पंहिंजे जीअं सिंधी सियासत खां घरेलू त तव्हां सम्झी सघो था त मसइला हुआ सियासत खां इन करे मायूस हो त जीअं दोस्त चयो त हू जंहिं नमूने सां
उभिरियो पिए जंहिं सां अॻियां पिया आयो ऐं उहो पंहिंजे तकरीर तहरीर ऐं हुनजी जेका या हिकिड़ी एक्टिवनेस हुई उनजे करे जेके बि तंहिं टाइम ते हिकिड़ी क़यादत हुई उन्हनि खे डपु महसूसु थियो त हाणे ही जे तेज़ी सां पियो वञे क़यादत ते बि ईंदो ऐं इलेक्शन्स बि हुयूं ऐं हिनखे इहे सम्झो त आख़िरी जेको हिनखे धक हयो जे हिनखे तमामु मायूस कयो उहो इहो हो त हिनखे खुलियाम इहो चयो त एजेंसी जो माण्हू इहे लिकल छपियल ॻाल्हियूं त जिथे किथे आयूं आहिनि परे ऐं उन खां पोइ हिन इहो तइ कयो त मां सियासत छॾां थो ऐं समाजी ज़िंदगी जे परेशानियुनि जे करे साईं वटि आयो जाम सादिक अली जो दौरु हो त मूंखे नौकिरी वठी ॾियो ऐं साईं पहिरियां त अवॉइड कयो त जाम सादिक अली खे मां कीअं चवां या ठहियां पर पोइ हिन बब जे करे साईं हिनखे हिन जे करे जाम सादिक अली खे नौकिरी जो चयो ऐं हिन जो शौक़ु एक्साइज़ में हो उन जे लाइ हिन जेका एप्लीकेशन लिखी हुई उहा ETO एक्साइज़ एप्लीकेशन हुई किन बि सबबनि जे करे इन में महीनो ॿ गुज़री वियो ऑर्डर न पियो निकितो अॼु थो निकिरे सुभाणे थो निकिरे पोइ हिन जा चकर सेक्रेटरीट्स जा चकर इहे पहिरियां उन करे उहो अची रहंदो पोइ वरी साईं खे यादि ॾियारींदो कुझु वक़्तु अॻे माना असां एग्ज़ैक्ट टाइम लाइन ते मां शायदि हिन में न रखां पर कुझु वक़्तु जॾहिं ऑर्डर निकिता ऐं जेकॾहिं सही हुजे हा त शायदि हुनजी तस्दीक करिया त 7-8 ऑर्डर निकिता हुआ एक्साइज़ टैक्सेशन ऑफिसर ETOs जा ऐं उन में हिन जो नालो कोन्हो ऐं हिन जो ऑर्डर निकितो एक्साइज़ इंस्पेक्टर जंहिं ते हिनखे तमामु सख़्तु बुरो बि लॻो चिड़ बि हुई ऐं हिन जो शौक़ु बि हो त मां डिज़र्व कयां थो ऐं इहो उन जे लाइ साईं साहिब हिन बार बार तज़किरो पे कयो साईं चइबो आहे मूं हुनखे एतिरो दफ़ा रूबरू चयो आहे ऐं हीअ पोइ साईं जा जेके लफ़्ज़ हुआ जा जे लाइ उहो ख़ैर ऐं इहो ई वक़्तु हो जो अॻु में त थोरो घणो पर उहे जेके मां चार रातियूं हिकिड़ी राति असां 2 बजे ताईं गॾासीं उन खां हिकिड़ी ॿ राति अॻे साईं फ़क़ीर खे उस्ताद साईं जो ग़ुलाम क़ादिर उनखे सॾु करे अंदरे कमरे मां पुछियो साईं तक़रीबन 9 धारे अंदरि हलियो वेंदो कमरे में आराम कंदो साईं जी अखि खुली साईं हुनखे पुछियो त हीअ धप छाजी आहे त ॿाहिरि ही चर्च पीअंदो हो सिगरेट हिकु जे मथां तमामु घणो पीअंदो हो ऐं कचहरी इहा ई फर्स्ट स्टेशन वारी उस्ताद ॿाहिरि जो ग़ुलाम क़ादिर आयो मोटी साईं खे सिधो ॿुधाई साईं उहो ॿाहिरि वेठो आहे इरफान अहमदी सो चर्च थो पियो उनजी धप आहे बहरहाल साईं रिएक्शन न कयो या जेको कयो अंदरि हिनखे ख़बर पई वरी उस्ताद ॿुधाई साईं हले थो चर्च न पई चर्च छॾण जे बजाए ॿिए ॾींहुं पाइप वठी आयो ऐं ख़ुशबू वारो तबाक वठी आयो ऐं उन में पीअणु शुरू कयो 2 ॾींहं अॻे या 3 ॾींहं अॻे ख़ुदकुशीअ खां ही हैदराबाद वापसि आयो ऐं इन में हिन बूटे जा ड्यूटी रखी त तूं साईं ज़िया खे साईं ज़िया शाह खे उन खे चओ त उहो साईं सां फैमिलीअ में हुज थी वधीक ज़िया हूंदो साईं साहिबु त न वरी बि जाम सादिक ते ज़ोर रखे त ETOs जो बि करे मूंखे कंहिं कमु ॻोठायुसि असांजो प्रोग्राम हो हिन जे ॾींहुं ख़ुदकुशी कया उन खां सेकेंड डे ते असांजो कराचीअ में हैदर मंज़िल ते गॾिजण जो प्रोग्राम हो ऐं मां उतां नवाब शाह मां ॾिठोसि त ज़िया मूंसां गॾु हो इहा 3 तारीख़ जी ॻाल्हि आहे 3 तारीख़ असां हेठि आया आहियूं मां ज़िया हेठि वेठो आहे गाॾीअ में मां मथे फ्लैट ते वियो आहियां सतार जे सॉरी लियाकत जी इहो सुतो पियो मूं ते ई ॾिठो मां उतारे भाकुर पाए चुभी ॾेई ऐं मूं चयोमांसि मुंहिंजो प्रोग्राम त मां वञा पियो ऐं तूं अचिजा ऐं ज़िया बि मूंसां गॾु आहे हींअर आयो कोन हेठि वेठो आहे त मुंहिंजो कोई इन ॻाल्हि जो इहो हो त इहे सभु पासा हुआ मायूसी बि हुई घरेलू मसाला बि हो ऐं इन विच में हुनजी जेको ॻाल्हियुनि में हो त किथे हू प्यार बि कंदो उहे बि हिकिड़े घरेलू मसइले जो त इहे सभु शयूं गॾिजी चयो त इहे मुख़्तलिफ़ शयूं जेके गॾिजी पोइ हिकिड़े लम्हे जो आहे ऐं जेकॾहिं यादि हूंदो त मूंखे थोरो जेको यादि थो अचे त तव्हां सां नगद जी हलण जो हिकिड़ो इहो बि सबबु ॿुधायो त मां कंहिंजो इंतज़ारु थो कयां ऐं उनजो नालो इहो हो त गुल मोहम्मद जो इंतज़ारु थो कयां उन सां कीअं प्रोग्राम हो छाजो हो उहो पहुतो या न पहुतो उनजी का ख़बर कान्हे असां कोशिशि कई गुल मोहम्मद जखराणी खे बि अचे पर शायदि कोन्हे हिते इहे सभु शयूं हुयूं जिन खे इन
हथ भी नतीजे ते पुॼायो। बार उहो ई हिकु अधु ॻाल्हि तव्हां सां कई, तव्हां सभिनी जा लख थोरा।